जगत गुरु श्री गुरु नानक देव की। सर्व श्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की जय। जय जय श्री राधे नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। आयो लाल सबई चो झूले झूले झूलेलाल। ओम श्री राधा श्री राधिका वृंदावनेश्वरी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविन्दाय नमो नमः। ओम नाम संकीर्तनम यस्य सर्वपाप प्रणाशनम् प्रणामो दुख शमन तं नमामि हरिं परम्। हरि ओम। हरि ओम्। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्नाम बपु एक इनके पद वंदन किए। राशि विघ्न अनेक ओम वंशी विभूषित करा नवनीरदाभात पीताम्बरा दरुण बिंब फलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा। कृष्णात् परं किमपि तत्त्वं न जाने। बोलो वृंदावन बिहारी बिहारी लाल की जय। जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। श्री राधा रासेश्वरी कृष्ण मंत्राधिदेवता सर्वाद्यारम्या रमा शिष गोपी मंडल पूजता। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। वृंदाराध्या सर्ववंद्या वृंदावन विहारिणी गंधर्वाहि राधिका आरम्या हि रुक्मणी। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। सत्या सत्य परा सत्य भामा गोपी श्री कृष्ण वल्लभा वृषभानुसुता परमेश्वरी मूल प्रकृति ईश्वरी। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। पूर्णोपरात पर परा पूर्ण चंद्र निभानना भुक्ति मुक्ति प्रदाहि भव व्याधि विनाशिनी। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। जय जय सीताराम जय जय सीताराम हरि बोल। जय जय सीताराम 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 जय
सीताराम जय जय सीताराम जय जय सीताराम जय जय श्री हनुमान जय जय श्री हनुमान जय जय श्री हनुमान जय जय श्री हनुमान जय जय राधे श्याम राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम ओ जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन नारायण 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 लक्ष्मी नारायण सत्यनारायण लक्ष्मी नारायण सत्यनारायण सत्यनारायण भवतारायण सत्यनारायण भवतारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन नारायण 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 ओ लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 तुझ में नारायण मुझ में नारायण तुझ में नारायण मुझ में नारायण सब में नारायण 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 सब में नारायण 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 सत्य नारायण 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 सत्यनारायण नारायण नारायण ओ माता नारायण पिता नारायण माता नारायण पिता नारायण ओ सतगुरु नारायण 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 गुरुदेव नारायण 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 ओ लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 ओ प्रीतम नारायण 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 प्रीतम नारायण 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 बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 श्री कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 गिरधारी राधे 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 बनवारी राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोपाल राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी बिहारी लाल की श्याम जय सुंदर भगवान की जगत गुरु श्री चंद्र भगवान भगवान की सदगुरु बाबा साधु राम साहेब बाबा आत्मा राम साहेब बाबा अमोलक दास साहेब बाबा धनुराम साहेब बाबा राम प्रसाद साहिब बाबा हरिशरण राम साहिब बाबा नारायण दास साहिब बाबा आनंद राम साहिब बाबा भगत राम साहिब की जय विघ्नेश्वर भगवान की जय कार्तिक महोत्सव की जय तुलसी जी महारानी की जय आज के आनंद की जय नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव आयो लाल सबई चो झूले झूले लाल जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण
कहे कृष्ण सुन प्रिया हमारी, सुनो कथा यह अति सुखकारी। सुनत पापै न कोई, पठते मुकत प्रापत होई। हरे राम हरे कृष्ण हे हरे गोपाल दामोदर दामोदर दीन दयाल दीन दयाल दुख भंजन दुख भंजन पूरन कृपा। पूर्ण कृपा। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण शरणं मम। श्री कृष्ण शरणं मम। श्री कृष्ण शरणं मम। श्री कृष्ण शरणं मम। ओम गोपीजन वल्लभ चरणा। ओम गोपीजन वल्लभ चरणा। शरणं प्रपद्ये। शरणं प्रपदे। ओम गोपीजन वल्लभ चरणा। ओम गोपीजन वल्लभ चरणा। शरणं प्रपद्ये। शरणं प्रपदे। हरि ओम। हरि ओम। हरि शरणं। हरि शरणं। हरि शरणं। हरि शरणं। जय श्री कृष्ण। जय श्री जय कृष्ण। श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। भक्त वत्सल भगवान भक्तानुकारी भक्त भक्तिमान परम शुद्ध परम बुद्ध परम रसो वैसह परम मधुराति मधुर परम इष्ट परम प्रियतम परम सखा परम प्रेमावतार अनंत लोक महान ईश्वर महेश्वर जगत गुरु युगल सरकार श्री राधा कृष्ण भगवान तव्हांखे बारंबार प्रणाम। तव्हांजी शब्द मूर्ति प्रेममयी कथा तव्हांजो कीर्तन तव्हांजो ई स्वरूप तिनखे भी अनंत प्रणाम। अदृष्ट आयल संत भक्त महात्मा जन बारंबार प्रणाम। आयल संत भक्त महात्मा ब्राह्मण देवता सर्व साथ संगत सीताराम राधे श्याम स्वरूप सभिनी के प्रणाम करे। अचो भगवान श्याम सुंदर महाराज माता सत्यभामा के चवन तात देवी ये महिमा है कथा जी कि जेको श्रवण कंदो आहे सर्व अघ पाप ताप उन जा नाश थी वेंदा आहिनि। उन जो परलोक संवरजी वेंदो आहे केवल सिक रखी श्रवण करण सां। चओ हरे राम। राजा प्रथ पूछत भयो, कहो नारद सत भाए। नारद महाराज जी की कथा था ॿुधाइनि। राजा पृथु श्रोता उहे प्रश्न पुछी रहिया आहिनि त महाराज असांजी जिज्ञासा आहे। कृष्णा वैणी तट विखे, गण ठांडे तह आए। कृष्णा वैणी सरता भई सुनावहो, किस विध उनकी उत्पत्ति सब कह जावहो। नदी कृष्णा वेणी सरिता आहे न नदी, उन जी मूंखे तव्हां महिमा ॿुधायो इतिहास ॿुधायो कीअं नदी उत्पन्न थी। द्विसरता का वर्णन अब कह दीजिए, उसी क्षेत्र की महिमा सकल सुनीजिए। ॿिन्हिनि जी महिमा उन क्षेत्र जी स्थान जी बि मूंखे महिमा ॿुधायो। नारद कहे पृथराज सुन, धन धन बुध तो है। नारद महाराज चवनि था त राजा पृथु तव्हांजी ॿुधी धन्य है धन्य है। छो जो भागवत कथा में तव्हां ॿुधो आहे कि पृथु महाराज जॾहिं यज्ञ कया 100 यज्ञ त 99 में ई भगवान प्रकट थिया ऐं वरदान जॾहिं चयूं घुरण लाइ त उन्हनि 10,000 कन घुरिया। यानी 10,000 भगवान जी कथा ॿुधण जे लाइ ॿिनि कननि जी अपेक्षा 10,000 गुना वधीक कथा श्रवण करण जी शक्ति घुरी। इन जो मतिलबु इहो आहे कि मां 10,000 गुना वधीक तव्हांजी कथा ॿुधी सघां सम्झी सघां मनन करे सघां उहो प्रेम भाव सां अमृत पी सघां। तॾहिं पृथु महाराज अद्वितीय असाधारण प्रेमी श्रोता चया वेंदा आहिनि। चओ हरे राम। लोकन के कल्याण हित, कहो कथा शुभ सोए। हिन कथा सां लोक कल्याण थींदो सभिनि जो भलो थींदो। ध्यान ॾेई ॿुधो। ब्रह्मे यज्ञ रचाइयो, शैल गिरोवर माहे। विष्णु रुद्र आदिक तहां
आए सुर मुनि ताहे। शैल पर्वत ते हिक बार ब्रह्मा जी पाण यज्ञ महोत्सव कयो। ब्रह्मा जी उते भगवान शिव जी भगवान नारायण भी आया। चो हरे नारायण हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। भृग आदिक सब रिख मिल आए, बृहस्पति मुनि सताए। ब्रह्म मुहूर्त ब्रह्मा आयो, ब्रह्मा रिख मुनि दीक्षा पायो। देख मुहूर्त शुभ लगन, यज्ञ रचायो ताहे। प्रबल विघ्न तह हो वहीं, गणपति पूजो नाहे। हरे राम हे हरि, हरे कृष्ण हरे नारायण। पूरो महोत्सव आयोजन थियो, सब तैयारियूं थी वयूं, सब अची विया। एतिरे क़दुरु की श्री भगवान अची विया। चयूं भाई हाणे देरि छो था कयो यज्ञ आरंभ करण में। तॾहिं ॾिठूं त अञा यज्ञ में माता सावित्री नाया ब्रह्मा जी जी वॾी धर्म पत्नी। छो जो यज्ञ जेके थींदा आहिनि इहे पुनीत कार्य धर्म जा जेके थींदा आहिनि, हवन यज्ञ, इहे ज़ाल ऐं मुड़ुस ॿिन्ही खे गॾु करणु खपनि। पति पत्नी मिली करे उन्हनि जो धर्म में उल्लेख आहे। चओ जय श्री कृष्ण। त हाणे जेसि ताईं उहा माता अची सावित्री तॾहिं त यज्ञ आरंभ थिए। उहा आई नाहे ऐं वरी एॾे समय थी वियो आहे, वरी यज्ञ जो बि मुहूर्त गुज़रंदो थो वञे। चओ हरे राम। यज्ञ करन का उद्यम किया, निकट होत नहीं विधि की तिरिया। बड़ी तिरिया ब्रह्मा की जानो, नाम सावित्री प्रगट बखानो। चवनि था इहा ग़लती, इहा रुकावट, इहो विघ्न छो आयो? छो जो उन्हनि शुरूआत में श्री गणेश भगवान जो आराधन करण भुलिजी विया। बोलो गजानंद भगवान की। इन करे असां शुरूआत में छा चवंदा आहियूं, ख़बर आहे तव्हां साथ न ॾींदव असांखे। हिक हिक में जय जय चवण में बि तव्हांखे तकलीफ़ थींदी, केरु जय चवाए हिनखे, जबकि पूरो असां चऊं हा न भई राधा वर कृष्ण चंद्र की, एतिरो असां चऊं। तव्हांखे छा चवणो आहे? ॾिसो हाणे बि सभु नथा चवनि, त पोइ एॾा नाला केरु चवंदो हिकु साथ? तंहिंजे करे जय मनाए छॾींदा आहियूं। सभु नाला असां था खणूं, तव्हां जय चओ, बसि हिकु ई जय चओ। त उन में बि छा ईंदो आहे? सर्वश्री गणेश, गीता, गंगा, गौ, गायत्री, गुरुदेव, ग्यारस, गोविंद। गकार अची विया सभु, केतिरा ग अची विया। वरी सर्व संत भक्त महात्मा, टिनी लोकनि में जेके आहिनि सभु अची विया। कोई ईअं नथा चवनि असांजे सतगुरनि जो नालो न खयो, असांजे संतनि जो नालो न खयो। वरी सर्व स्थान, पुनीत पवित्र स्थान जेके बि आहिनि, चारई धाम बि अची विया। वृंदावन अची वई, काशी हरिद्वार सभु अची विया। वरी सीताराम, राधे श्याम, गौरी शंकर भगवान, पंज देव जेके मुख्य हूंदा आहिनि उन्हनि जा नाला। उन में बि कोई श्रद्धालु बाक़ी न रहे कि असांजे इष्ट जो नालो न आयो। अंबे माता, हा न, चओ हरे राम। तंहिंजे करे पहिरियों गजानंद भगवान जी आराधना ज़रूरु हुजणु खपे कि जाते ब्रह्मा विष्णु महेश भगवान वेठा आहिनि उते बि विघ्न आहे। छो जो गणेश भगवान ॿियो कोई थोड़ी न, नारायण भगवान ही पाण गणेश भगवान जे रूप में प्रगट थिया आहिनि। बोलो नारायण भगवान की। त भगवान चवनि था मूंखे लक्ष्मी नारायण खे मञो था ऐं मां विघ्न दूर करण जे लाइ तव्हांजी मदद करणु लंबोदर महाराज में आयो आहियां, त मूंखे भुलिजी था वञो। उहो बि त स्वरूप यादि कयो। चओ हरे कृष्ण, हे हरे। यज्ञ करन का उद्यम किया, निकट होत नहीं विधि की तिरिया। वडी तिरिया ब्रह्मा की जानो, नाम सावित्री प्रगट बखानो। लघु स्त्री गायत्री होई, दोनों स्त्री विधि की सोई। भृग ब्रह्मा को भाक सुनायो, आवत सुरा बिलम बहुलायो। त वॾी माता न आई सावित्री देवी, ब्रह्मा जी जी धर्म पत्नी, नंढीअ जो नालो वरी गायत्री देवी। भृगु ऋषि चवण लॻा ब्रह्मा जी अञा ताईं माता न आई आहे, वॾी सावित्री माता, और समय थी वियो आहे, हाणे ॿुधायो छा कजे? उत्तम लगन मुहूर्त जावे,
पुनः हर भृग कौं भाख सुनावे। रुद्र विष्णु भृग कौं कहो लघु तिर्य ल्यावो जाए। तिर्या बिना यज्ञ होवे नहीं लीनी भृगु बुलाए। हरे राम। हाणे साईं इन जो बि शुभ मुहूर्त थींदो आहे, लगन थींदी आहे, हा न। माण्हू चवंदा आहिनि छा समय छा, अरे भगवान नियम ठाहिया आहिनि भाई। ब्रह्मज्ञानीअ लाइ कोई समय कोन्हे, ठीकु आहे, लेकिन असां जहिड़ा माण्हू काम क्रोध में फाथल माण्हू, हिकु टके जो असांखे ज्ञान कोन्हे, कोई तत्व ज्ञान कोन्हे, ब्रह्म ज्ञान कोन्हे, भगवान सां प्रीत कोन्हे, ऐं ॻाल्हियूं ईअं वॾी वॾी कंदा आहियूं। छा वाह, कहिड़ा ॾींहं भगवान जा न आहिनि, सभु ॾींहं भगवान जा आहिनि। हिकु ॿ लाइन ॿुधी वरितऊं, रटे छॾियऊं, कुझु बि चई छॾींदा आहिनि। चओ हरे राम। पंहिंजो जनमदिन ईंदो न त उन जनमदिन ते तारीख़ ते मल्हाईंदा। जनवरी में त नवंबर में मल्हायो न पंहिंजो जनमदिन, होली फागुन में, हाँ कार्तिक में होली मल्हायो। पोइ असां इहे कार्तिक कथा उन में कंदासीं, असां बढ़िया गर्मी में कयूं, तव्हांखे थधि बि न लॻे। कमाल जी ॻाल्हि आहे। हेॾी वॾी गणित थी हले पई, सूर्य ग्रहण चंद्र ग्रहण बि समय ते था अचनि पिया, जन्माष्टमी समय ते थी अचे, रामनवमी समय ते थी अचे। तव्हांजो समय न्यारो थी वियो भाई, वाह भाई, तव्हां त नवां भगवान थी वियो। हरे राम। इहा जेकी मूड़मती आहे कई माण्हुनि जी, जेके गैर सत्संगी माण्हू आहिनि, हा न, उन्हनि जी सत्संग में दूर थींदी आहे, उहो सत्संग में ईंदा न आहिनि, या अहिड़ो सत्संग उन्हनि खे न मिलियो आहे, डुप्लीकेट सत्संग मिलियो अथनि। कलयुग में सभु डुप्लीकेट थो हले। चओ हरे राम, हरे कृष्ण। कई माण्हू त ओरिजिनल हाणे नाला बि नथा खणनि। भगवान जे नाले में कोई मिलावट न आहे, पर ओरिजिनल नाला हाणे उन्हनि खे नथा वञनि। चवनि था राम कृष्ण गोविंद हरि, अरे त देवता आहिनि, त इहे देवता आहिनि। हा, असां त उन्हनि खां वॾे भगवान जो भॼन कंदा आहियूं। अच्छा भैया, शिव भगवान केॾा नंढा आहिनि, राम जी जो भॼन कंदा आहिनि। हा, कहिड़ो भगवान आहे, कोई तव्हां नओं भगवान पैदा कयो आहे? अहिड़ा अहिड़ा माण्हू बि। चओ जय श्री कृष्ण, हरे कृष्ण, हे हरे। त नास्तिकनि खां भगवान रक्षा करे, अहिड़नि मूर्खनि खां कॾहिं ॻाल्हाइजो न। मूर्ख से बोले झख मारी, इन्हनि सां ॻाल्हाइण झख मारण जे बराबरि आहे, सतगुरु चवनि था। त मुहूर्त निकिरंदो थो वञे समय, हाणे कीअं कजे? तॾहिं चयूं हिकु कमु कयो, वॾी नाई आहे त नंढी धर्म पत्नीअ खे वठी अचो। माता गायत्रीअ खे भृगु ऋषि वठी आया। गायत्री ब्रह्मा के संग कीनी, भृग हैं गांठ जोर के दीनी। गांठ देह के मंत्र उचारा, तिसही काल सुरा पग धारा। हरे राम। जीअं अची करे गंढ ॿधऊं, गंढ सां वस्त्र जी गंढ ॿधऊं ऐं मंत्र पढ़ियऊं, एतिरे में वॾी अम्मा पहुची वई, माता सावित्री देवी। चओ हरे कृष्ण। निरख सुरा मुख भाखियो, क्रोध चित उपजाए। जिसरख बैठाई तिर्या, सोरख जड़ होए जाए। हरे राम। बस आई ऐं हुनखे क्रोध अची वियो कि मुंहिंजी जॻह ते हीअ नंढी कीअं वेही रही, अधिकार त मुंहिंजो आहे। हाणे अवज्ञा कई अथई त हिनखे सजा बि मिलणु खपे। शाप ॾेई छॾियईं तुरंत। पहिरियों त हुनखे शाप ॾिनई, कंहिं विहारियो? जंहिं ऋषि हिनखे विहारियो, भृगु ऋषि विहारियो। जंहिं ऋषि हिनखे विहारियो, जड़ थी वञे। हरे राम। जड़ में केरु केरु ईंदा आहिनि? वृक्ष ईंदा आहिनि, वनस्पति ईंदी आहे, पत्थर ईंदा आहिनि, पहाड़ ईंदा आहिनि। ईअं न सोचो सभु पत्थर निर्जीव आहिनि, पत्थर बि चेतन अथव कई। चओ हरे राम। सभु माण्हू वॾे शिला खे शिला पत्थर सम्झंदा, लेकिन राम जी सुञाणे आहे। चरण स्पर्श कयूं त केरु प्रकट थी वई? माता अहिल्या प्रकट थी वई। कई वृंदावन में नंढा नंढा पत्थर आहिनि, शिलाऊं आहिनि, जाते गोप ग्वाल बाल वेहंदा, उहे वॾा वॾा देवता अची करे अवतार वठी आया कि कॾहिं न कॾहिं श्री कृष्ण जा चरण स्पर्श थी वेंदा। नंढी नंढी असांखे घास ठाहे छॾियो प्रभु। अहिड़ो चेतन जगत भगवान ठाहियो आहे। चओ हरे राम, हरे कृष्ण। त वृक्ष बि इहे बि वीचारा जूणी वठी आया आहिनि। वृंदावन में हिकिड़ो भक्त महात्मा वेही करे वण जे हेठों भॼन कंदो सात संग जी, लेकिन असां वांगुरु हुयो, उहो बि वेही बसि वेहे ऐं अञा शुरू करे अञा श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर।
अञा 2-4 बार चए त निंड खणी वञे, हूअं निंड न अचे, भजन में निंड अची वञे। वेही ऐं रोज़ जो कमु थी वियो। हिकु ॾींहुं बढ़िया अची वेहंदो बि टेक लॻाए वण सां अची करे, छांव बढ़िया हुई, अची करे बढ़िया वण सां टेक लॻाए करे जेॾी महिल भजन करणु लॻो ऐं मस्तु ॼणो निंड आयसि, अचानक वञी ठक सां पोइ हिते पुठीअ जे बल किरियो। हा इहो छा थी वियो? ॾिठई त वणी गायब थी वियो। हाणे निंड त उॾामी वई, हाणे चकर खाइणु लॻो त हीउ कहिड़ो चमत्कार आहे, हे त सालनि खां वण ते ॾिसंदो आहियां मां, अॼु मां टेक ॾिनी आहे, वण गायब थी वियो आहे। वण काॾियो सम्झ में नथो अचे। साम्हूं ॾिठई त हिकिड़ा बुजुर्ग श्वेत वस्त्रनि में, अछी ॾाढ़ी, अछा वार बीठा, गौर सां पिया निहारनि। छा थो ॾिसे, छा थो करे? चई बाबा जी हिते वण हुयो, इन महिल टेक ॾेई बढ़िया मां भजन पियो कयां त वण काॾे गायब थी वियो। ही भजन पियो करे कि निंड पियो करे? चई हा भजन खां पोइ मतिलबु निंड अची वई। चई उहो वृक्ष मां ई आहियां, उहो वण मां ई आहियां भाई, तूं अची करे हिते भजन नथो करे ऐं निंड थो करे, इन करे मां हटी वियुमि। ख़बरदार आहे, वरी करी हिते वेठो आहे त मथो ई अची किरंदोमांइ। हाणे अरे मां ख़ुदि वृक्ष जो रूप धारे भजन करण जे लाइ वण ठही वेठो आहे इंसान मूं। पागल कि मतां कोई माण्हू ॾिसे, वरी ॻाल्हाए, वरी पेरे पए, वरी रत पीए अची करे। हा तंहिंजे करे भैया वृक्ष ठही वञो। चओ हरे कृष्ण। मां ख़ुदि वृक्ष ठही वियो आहियां, वण, इन करे कि भजन में कोई बाधा न अचे, विघ्न न अचे। हा जंहिंखे भजन करणो आहे अची वेह, तूं निंड करण लाइ तो वेह हिते, ख़बरदार सुभाणे खां वेठो आहे। वरी ॾिठई त वृक्ष प्रकट थी वियो। हरे राम। हे वृंदावन जी कथा अथव भाई, तॾहिं चवंदा आहिनि वृंदावन के वृक्ष को, वृंदावन के वृक्ष को मरम न जाने कोई, मरम न जाने कोई। डाल डाल हर पात पर, डाल डाल हर पात पर। श्री राधे राधे हो, श्री राधे राधे हो। बोलो राधावर कृष्ण कृष्णचंद्र की जय। अवर देव सरता हुए डोले, होवे मूड मुखों नहीं बोले। कहो सुरा गायत्री कौं जोई, तुम भी सरता का वप होई। हरे राम। अकेले भृगु ऋषि माता जे लपेटे में न आया, जेके भी देवता वेठा आहिनि सभु नदी बणिजी वेंदा, सरिता बणिजी वेंदा, हीअ गायत्री भी सरिता बणी वेंदी, सभु जा सभु नदी ठही वञो। हाँ अरे बाप रे। हाणे गायत्री माता भी जागी यानी उन्हें भी क्रोध कयो, चई वाह असां अगरि सरिता बणंदासीं त तूं भी बचियल न रहंदीअ दीदी, तोखे भी मां शाप थी ॾियां, तूं भी जड़ ठही वेंदीअ। चओ हरे राम। सुरा श्राप जो देवता, चिंता तर मन होए। ज्यों कदली लागत पवन, तैसे डोले सोए। तूं भी सरिता ठही वेंदीअ। हाणे सभु शापग्रस्त थी विया। चओ हरे राम। प्रभु जी कहिड़ी लीला आहे ॾिसो भाई। हाँ देवताउनि ते भी संकट अचे थो पियो। चओ जय श्री कृष्ण। गायत्री सुनत श्राप क्रोध मन राखियो, रोष वचन पुन सुरा प्रत तब भाखियो। तेरा मेरा बरता ब्रह्मा जानिए, तनक भेद कछ नाहिस प्रगट बखानिए। हरे राम। माता गायत्री चेती गुस्सो करे त तुंहिंजो ऐं मुंहिंजो पति त हिकु ई आहे, ब्रह्मा जी महाराज। त एॾो वॾो भेद, ये छाजे करे एॾो भेदभाव, एॾो गुस्सो? चओ हरे राम। बिन विचार तुम झूठो श्राप बताइयो, तुम भी हो वह सरता श्राप सुनाइयो। दीदी तूं भी सोचे वीचारे बिना सभिनि खे श्राप ॾेई छॾियो, तंहिंजे करे मां भी तोखे श्राप थी ॾियां, तूं भी सरिता यानी नदी बणिजी वञ। दीनो श्राप गायत्री सब सुर सुन लियो, बहुड़ सुरा प्रति भगवंत तब भाखत भयो। सकल देव को दुख दियो, ऐसा श्राप बताए। तुम द्वे सरता हो वहो, कैसे जग उपजाए। विधि भगवंत शिव सरता जब होए, विधि भगवत शिव सरता जब होए जावहै।
अंधकार होए जगत महा दुख पाव है। हरे राम। हाणे जॾहिं खलबली मची वई, हाहाकार थी वियो, तॾहिं श्री नारायण भगवान ज्ञान ॾिनो। चवण लॻा, देवी सावित्री, अगरि तव्हांजो शाप ॾेई छॾियो, तव्हां बि नदी ठही वेंदव, देवता वृक्ष ठही वेंदा, सरिता ठही वेंदा, त ही भगवान जेके लोकपाल ठाहिया आहिनि, तव्हांजे मथां बि त सेवा आहे कि तव्हांखे संसार जे हिन क्रिया में सहयोग ॾियणो आहे। ही संसार कीअं हलंदो, टई लोक कीअं हलंदा अगरि तव्हां सभु सरिताऊं जड़ ठही वेंदो, त कीअं भगवान जी सृष्टिअ जो क्रम हलंदो भाई। चओ हरे राम। करिए श्राप निवृत कृपा अब कीजिए, सुगम बात अब कछ मुख ते कह दीजिए। तॾहिं भगवान चवनि था त भाई देवी, हाणे शाप त तव्हां ॾेई छॾियो आहे, ठीकु आहे, वचन आहिनि, रघुकुल रीत सदा चलाई, प्राण जाए पर वचन न जाई। पर इन खे सरल त करे था सघो, कोई उपाय कयो जंहिंसां सृष्टि बि हले ऐं देवी देवता बि प्रसन्न रहनि। सुरा वचन तब ऐसे श्रीपति को कहो, पूजो नाहि गणेश विघ्न ताते भयो। मेरा वचन मिटने का नाही जानिए, सत्य होएंगे सकल सुनिश्चय मानिए। इस विधि श्राप निवृत्त होए, सुनो वचन तुम सोए। सलता हो वह अंश तुम देव को नहीं होए। हरे राम हरे कृष्ण हे हरे। जॾहिं श्री नारायण भगवान ईअं चयो त बोध थियो, ऐं तॾहिं माता सावित्री चवण लॻी, ठीकु आहे प्रभु, हाणे हीअं था कयूं कि जेके बि देवता देवी देवता आहिनि, उहे पाण वञी करे वृक्ष सरिता न ठहंदा, वण ऐं नदी न ठहंदा, लेकिन वचन बि अजायो न वञे, शक्तिअ मों नदी ठहंदी ऐं वण ठहंदा। उहे पंहिंजे पंहिंजे शक्तिअ जो दान कंदा। चओ हरे राम। इहो जेकी आहे इहा देव विज्ञान आहे, ऋषि विज्ञान आहे। ध्यानु ॾिजो, हा न, कि असां त ॿुधी आसीं भाई पंहिंजे पंहिंजे शक्तिअ मों हे नदी ठही वेंदी। पहिरियों कथा ॿुधो, जलंधर खे मारण लाइ शिव भगवान बि देव शक्ति वरिती न, त इहा अञा मनुष्य में कंहिं संतनि महात्माउनि में इहा विज्ञान आई आहे, जेके ऋषि विज्ञान चइबो आहे, ऐं देवताउनि में इहा विज्ञान आहे, अञा मनुष्य इन ते न पहुतो आहे। असांजी केवल ॿाहिरी शक्तिअ ते ई नज़र आहे, भीतर न आहे, हा न। जिम वञो, बॉडी ठाहियो, ताक़त कयो, ॿाहिरी जेको आहे ओतिरी ई नज़र आहे, भीतर कई शक्तियूं, घटि में ब्रह्मा, घटि में विष्णु, घटि में शिव का द्वारा, फ़कीरानो साहब लगता प्यारा, घटि में सूरज, घट में चंद्रमा, घट में 9 लख तारा, रोम रोम मेरे प्रभु विराजे, ज्यों हड्डी विच पारा। कहे कलंदर इस मन अंदर, ढूंढ लधा जग सारा। भीतर सब कुछ आ, श्री भगवान परम तत्व परमात्मा विराजमान आहिनि, शक्तियुनि जा भीतर भंडार आहिनि। इन करे कई योगी जति मुनि अखियूं बंदि करे भीतर ई हली वेंदा आहिनि। उहे हिते हिकु हंधि वेही करे 2 फुटनि जे अंदरि 3 लोक घुमी हली ईंदा आहिनि, सभु पतो पइजी वेंदो आहे उन्हनि खे। चओ हरे राम। त हाणे सभिनी देवताउनि पंहिंजी देव शक्ति दान कई, त उन मां नदी ऐं वृक्ष ठहनि। माता सरस्वती चयो, इहा चूक छो थी आहे? इन करे कि तव्हां गजानंद भगवान जो आराधन भुलिजी आओ। बोलो विघ्नेश्वर भगवान की। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जय गणपति वंदन गणनायक, तेरी छवि अति सुंदर सुखदायक। जय गणपति वंदन गणनायक, तेरी छवि अति सुंदर सुखदायक। जय गणपति वंदन गणनायक, जय गणपति वंदन गणनायक। तू 4 भुजाधारी, मस्तक सिंदूरी रूप निराला। हे मूषक वाहन तेरो जग में
तू ही रखवाला, तेरी सुंदर मूरत मन में, हाँ तेरी मंगल मूरत मन में। शिव पार्वती के बालक, जय गणपति वंदन गणनायक, जय गणपति वंदन गणनायक। तेरी छवि अति सुंदर सुखदायक, तेरी छवि अति सुंदर सुखदायक, जय गणपति वंदन गणनायक, जय गणपति वंदन गणनायक। बोल गजानंद भगवान भगवान की जय। ॾाढो हिकिड़ो सुठो पवित्र परिवर्तन आयो आहे, ॾाढो सुंदर, कि हाणे कई हॉस्पिटल में तव्हां गणेश भगवान जी मूर्ति ॾिसंदो, ॾिठो अथव। थोड़ा सा बि जेके सभ्य समझदार माण्हू आहिनि उहे श्री विग्रह लॻाइनि था, नंढो ई हुजे, सांकेतिक मंगल मूर्ति आहे, विघ्न दूर थींदा, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। चवंदा आहिनि असांजो राष्ट्र धर्म निरपेक्ष राष्ट्र आहे, इन करे कंहिं भॻवान जी मूर्ति न, हा न राम जी जी न कृष्ण जी, छो जो ॿिया वरी चवंदा असांजी बि लॻायो, घणी मूर्तियूं लॻाईंदासीं। इनखे धर्म निरपेक्ष न चइबो आहे, नास्तिक चइबो आहे। हीअ धर्म निरपेक्षता आहे कि धर्म शून्यता आहे? भाई तव्हां सभिनी माताउनि जो सम्मान कयो, पंहिंजे माता पिता जो त्याग करणु, इहा धर्म निरपेक्षता आहे? जंहिं धरतीअ ते परमात्मा 24 बार अवतार वठी ईंदा आहिनि, लिखा पढ़ी अनंत बार आया आहिनि, उनखे तव्हां चओ था असांजो राष्ट्र धर्म निरपेक्ष आहे। असां गीता न पढ़ाईंदासीं, दुनिया में घणनि देशनि में गीता था पढ़ाइनि पिया। चओ हरे राम। कई स्कूलनि में चवंदो तिलक न लॻाए अचो, छो भाई? न स्कूल आहे, कोई मंदिर थोड़ी आहे, मंदिर में तिलक लॻाइबो आहे? अरे भाई, हर इंसान जेको पंहिंजे भगवान में श्रद्धा रखे तिलक लॻाए थो सघे। छा सरदार पगड़ी न ॿधंदा, छॾे छॾींदा? छो न ॿधंदा? कमाल जी ॻाल्हि आहे। असां बि तयार थी वेंदा आहियूं, कोई कंठी धारण न करे तुलसी माला, छाजे करे? सिधी सही ॻाल्हि आहे, उहे हिंदू धर्म जा विरोधी हूंदा, ॾिसजो, न मञण वारा हूंदा। चओ जय श्री कृष्ण। भगवान जो नालो न खणो, ये त कंस ऐं रावण जो राज थियो। कोई माण्हू कंहिंसां जय श्री कृष्ण न करे। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। त गुरुकुल हलंदा हुआ, गुरुकुल में इहा शिक्षा संस्कृति सेखारींदा हुआ। हर स्कूल गुरुकुल त न हुजे, पर उन्हनि खे छूट त हुजे भगवान जो नालो खणण जी, पंहिंजे तिलक लॻाइण जी। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। त चऊं श्री गणेश भगवान जी आराधना भुलिजी आओ। गजानंद भगवान खे यादि करण सां विघ्न दूर थींदा आहिनि, निर्विघ्न कार्य संपूर्ण थींदा आहिनि। इन करे सभिनि खां पहिरियों नियम हुजे, तुलसीदास महाराज भगवान जो दर्शन प्राप्त, उन्हनि बि रामायण लिखियो त गणेश भगवान जी वंदना कई, सरस्वती माता जी। उन्हनि त दुष्टनि जी बि वंदना कई, हिकु बार न ॿ बार, खल जेके उन्हनि जी 2 बार वंदना तो कयां, ताकि उहे न असांखे विघ्न विझनि, न परेशान कनि, पाण ख़ुशि रहनि, असांखे बि भक्ति करण ॾियनि। चओ हरे राम। पुन दोनों हम सरता होवें, पश्चिम विखे महादुख खोवें। पूरन यज्ञ तब ब्रह्मा कीना, विष्णु देवता को कह दीना। इन तरह सां समाधान थियो। ॾिसो कष्ट, हिकिड़ी विपदा केॾी वॾी आई, देवताउनि ते इहा घटि विपदा आई कि सभु वञी करे जड़ ऐं नदी ठही वञो, लेकिन ॾिसो उन्हनि हिमथ न हारी, हा न, बुद्धीअ सां कमु वरितो, लड़ाई झगड़ा खणी न कया, पाण ते काबू रखियऊं ऐं प्रेम सां भाव सां समाधान कढियऊं। चओ जय श्री कृष्ण। इहो चइबो आहे दैवीय गुण। त मुसीबत अचे, कोई केॾी महिल बि कष्ट अचे त हाहाकार न कजे, सोचे करे ओॾी महिल उपाय कढिजे, जेको संभव आहे जेतिरो सुठो। बाक़ी त हारे को हरि नाम, भगवान जे नाम जो सहारो खणिजे। ॿई भेनर सावित्री माता, गायत्री माता, कृष्णा वेड़ी नदी ऐं देव बि वृक्ष ऐं सुंदर नदी रूप में कल कल करे वहण लगा। चओ हरे राम। पूरन यज्ञ तब ब्रह्मा कीना, विष्णु देवता को कह दीना। वचन सुरा काया सुन लीजय,
सरता अंश आपने कीजै, सुनत देव सब हरखत भये, सरता तास अंश होय गए, सकले देव अंश जड़ होई, विष्णु अंश ते जमुना सोई। हरे राम। यज्ञ भी संपन्न थियो, सभिनी शक्तिदान भी कयो, देवताउनि जे सर्व देवताउनि जे शक्तिअ जे दान मां नदी ठही ऐं वृक्ष ठहिया। चवनि था भगवान नारायण बि त उते हा, उन्हनि पंहिंजी जेकी शक्ति ॾिनी उन मां छा प्रगट थियो, त श्री नारायण भगवान जे शक्ति दान मां छा प्रकट थियो भाई? बोलो यमुना महारानी की। गंगा रुद्र अंश ते भई, गंगा मैया शिव भगवान जे अंश मां प्रकट थी, तॾहिं चवंदा आहियूं हर हर गंगे। बोलो गंगा मैया की। के कंडा ब्रह्मा ते थई, किष्कंधा उहा ब्रह्मा जी महाराज प्रकट थी। बोलो किष्कंधा जी की। ॾिसो भाई, अहिड़ी हिननि जी ऐतिहासिक युगनि युगनि जी घटनाऊं। त वरी बि असां निमाणी वेनती कंदासीं, कल्ह बिलासपुर सत्संग हो, उते बि विशेष रूप सां संगत खे चयोसीं त हाणे सत्संग त हले थो, कई माण्हू ॿुधनि था, पर ध्यानु बि ॾियनि भाई। मन त नथो लॻे भॻवान जे भॼन में, पर क्रियाकांड वारा जेके कर्म आहिनि उहे त असां संभाले था सघूं। त वरी कल्ह निवेदन कयोसीं संगत खे त भाई जेके बि भाउर आहिनि ध्यानु ॾियो, पंहिंजे वॾनि जी अस्थि विसर्जन कंहिं साधारण नदीअ में न कजो, गंगा जीअ में कजो, हा न, कोई बि हुजो चाहे। मां त चवां थो जेके बि आहिनि, जेके बि कंहिं बि पंथ समुदाय में आयो, जाते बि आयो, जंहिं बि संतन महात्माउनि खे मञो था, प्रणाम आहे। कंहिं बि संतन मना न कयो आहे, कंहिं बि संतन, ॿुधायो कंहिं संत मना कयो आहे? हा, कंहिं सतगुरूअ मना कयो आहे कि पंहिंजी हड्डियूं वॾनि जूं गंगा में न खणी करे ॿी जॻह ते विझो काथे? न न, चओ जय श्री कृष्ण। गंगा मैया में विझो, जंहिंमें जलचर जीव बि जेके हूंदा आहिनि उहे बि स्वर्ग वेंदा आहिनि। गंगा मैया केॾी तपस्याऊं करे, अरे राजा अंशुमान, राजा दिलीप, राजा भागीरथी जॾहिं पूरी जिंदगी भर तपस्या कई, तॾहिं गंगा मैया आई। 60,000 पुट उन जा तरिया, जिन संत अपराध कयो उन्हनि खे बि कपिल भगवान जी कृपा सां गंगा मैया जी प्राकट्य थी त उन्हनि खे मुक्ति मिली वई। त पोइ ॿुधायो, असां एॾी सुविधा हूंदे, एॾी कृपा हूंदे प्रभुअ जी, असां जेके अस्थि खणी ॿियनि में विझूं था, न वञी करे जेके पंहिंजे मनमाने ढंग सां कमु था कनि पिया, त यादि रखिजो उन जा पितर उन्हनि खे बददुआऊं ॾींदा, रोअंदा रहंदा। वञण वारा हूंदा स्वर्ग त हली वेंदा नरक। भई कहिड़ा ॿार पैदा थिया आहिनि, असां वैकुंठ स्वर्ग जा अधिकारी, असांखे नरक मोकिले छॾियऊं। चओ जय श्री कृष्ण। हरे कृष्ण, हर हर गंगे। असांजो हिकिड़ो मित्र हुयो, वञे पियो होॾे ॿिए कंहिं नदीअ में। मां चयोमांसि तूं पागल आहे, तूं सत्संग नथो ॿुधे पियो? हा, चई न, असांजा जेके गुरू भाई चवंदा आहिनि उहे होॾे वेझो। मां गुरू भाई जी ॻाल्हि न कर, गुरू भाई बि असां वांगुरु माण्हू आहिनि, उन्हनि जंहिं कोई ग़लति रस्तो ॾेखारे त ग़लति रस्ते ते न वञिबो आहे। सभु कोई भॻवान वेद व्यास न आहिनि, कोई सभु ज्ञानी महात्मा न अची आहिनि। इहा ॻाल्हि ॿुधाए, तव्हांजे सतगुरनि काथे चयो आहे? कोई वीडियो अथई, कोई ऑडियो अथई, कंहिं किताब में लिखियलु आहे? चई न, उन्हनि त न चयो आहे। पोइ छो थो करे तूं इहे? छाजे करे थो करे? यादि रख भैया, उन्हनि जी आत्मा जी ॻाल्हि अथई, कोई लख ॿी लख रुपए जी ॻाल्हि न आहे, धन जी ॻाल्हि न आहे। पंहिंजे वॾनि जो तूं कल्याण चाहे थो की नथो चाहे? जॾहिं चङी तरह मगजमारी कई उन सां, त पोइ वरी उन वेनती स्वीकार कई। चओ हरे राम। त भाई भलो कयो, भलो कयो, सुठो कयो, सर्वश्रेष्ठ कयो। भगवान जी एॾी कृपा, गंगा मैया हिकु हिकु बूंद कृपा ई हुआ। साक्षात भगवान ही गंगा रूप में प्रकट थिया आहिनि, उन जो लाभ वठो। हर हर गंगे। सब सरिता ते उत्तम जानो, गंगा यमुना प्रगट बखानो। सभिनि खां उत्तम गंगा यमुना सरस्वती माता हे प्रकट आहिनि। उन में बि गीता में भगवान चवनि था कि मुंहिंजी विभूति, विभूति योग में जेको भगवान ॿुधायो आहे त गंगा मुंहिंजी विभूति आहे, गंगा में मां ई आहियां। चओ जय श्री कृष्ण। दुई सरता की उपमा ऐसी, चारों वेद बखाने जैसी। गंगा सूरज सनमुख वह है,
अवर नदी दक्षिण कौन है। गंगा मैया सूर्य भगवान जे पूर्व दिशा जे तरफ़ कल कल कंदी वहंदी आहे। ॿी नदियूं जेके आहिनि दक्षिण दिशा जे तरफ़ वहंदियूं। चओ हरे राम। नर्मदा दिशा रवि दक्षिण को जावे, उत्तर दिशा गंड का पावे। नर्मदा मैया पूर्व खां दक्षिण ऐं उत्तर दिशा गंडकी नदी वहंदी आहे। पढ़े सुने इस कथा को, पाप रहे नहीं कोय। निश्चय आत्म राम जी, गंगा सम फल होए। जनता पढ़ी सुने इस कथा को, है ना। गोपीचंद पढ़ी तहां श्रवण कई। पाप रहे नहीं कोई, पाप न रहंदा निश्चित समझो। इते वेठे वेठे जिन सिक श्रद्धा सां बिना झूठा हणे निंड करे कथा ॿुधी आहे, उन्हनि खे भगवान निश्चित चवनि था इते वेठे वेठे गंगा स्नान जो बि फल ॾींदा। हर हर गंगे, बोलो गंगा मैया की, सतगुरुदेव भगवान की। वेठे वेठे जॾहिं लाभ मिलनि था संकल्प करण सां, त कल्ह हिकिड़ी सत्संगीअ प्रश्न कयो कि 3 ॾींहं पहिरियों तव्हां कथा में चयो कि मांसाहार में भई मांसाहार जेके कंदा आहिनि त महाभारत में लिखियलु आहे 6 माण्हुनि ते उन्हनि खे जीव जे वध जो हत्या करण जो पाप लॻंदो आहे। ठीकु आहे, मां नथो चवां, महाभारत में लिखियलु आहे। कंहिं ते पाप लॻंदो आहे ध्यानु ॾियो। हिकिड़ो जेको प्रत्यक्ष जीव जी हिंसा थो करे, कटे थो। ॿियो जेको खाए थो। सभिनि खां पहिरियों त ॿाहिरि आहे न। कसाई छा चवंदो आहे, खाइनि न त मां छो कटियां। और खाइण वारो एॾो चालाक, हे कटे न त मां छो खावां। चओ हरे राम। सभिनि जो इंतजाम आहे, चिंता न कयो। हा, ॻाल्हियूं करण सां कोई कर्म कटिजी न वेंदा तव्हांजा। हिकिड़ो कटण वारे ते, हिंसा करण वारे ते, ॿियो खाइण वारे ते, और टियों सलाह ॾियण वारे ते। भैया अॼु हे कमु कयो वञे, हा चिंता न कर, मां वेठो आहियां। चौथों वठी अचण वारे ते। चओ हरे राम। और 5 पैसा ख़र्च करण वारे ते, ऐं 6 पकाइण वारे ते, जेको ठाहींदो आहे उन ते बि पाप लॻंदो आहे। चओ हरे कृष्ण। हे हरि। अनुमोदन करण वारो। त कंहिं प्रश्न पुछो कि भाई असां ते छो पाप लॻंदो, असां त पैसा था ख़र्च कयूं, कटे त कसाई थो। तव्हां पैसा न ॾींदोसि त कसाई मांस ॾींदो तव्हांखे। त लेकिन इन खां सरल ढंग जेको आहे सम्झण जो उहो इहो ई आहे कि इन संसार में जाते पूरो धर्म बि लागू कोन्हे, कानून लागू कोन्हे, पर हिते बि अगरि मान लो कंहिंजी हत्या कई, उनखे पकड़े आया, छोड़े तूं हिनखे मारियो आहे, हा मारियो आहे, लेकिन मुंहिंजी ग़लती न आहे। छो भाई तुंहिंजी ग़लती न आहे, या मूंखे त पैसा मिलिया, मूंखे फलाणे सेठ चयो हिनखे मारे छॾ, तोखे 5 लाख रुपया ॾींदुमि। चई उन सेठ खे पहिरियों पकड़े अचो। सेठ खे बि पकड़े आया त खूनी चई मूंखे त छॾियो। चई तोखे कीअं छॾियऊं? चई अपराध त हिन कयो आहे। सेठ चए थो मां थोरी मारियो आहे, हिन मारियो आहे, मां त पैसा ॾिनामांसि। चई सभु बराबरि दोषी आहियो, सभु हिक ॿिए जी सहायता वठी करे पाप कयो अथव, त हिक ॿिए सां गॾु तव्हांखे नरक भोगणा पवंदा। सेठ खे बि दंडित कयो वियो ऐं खूनीअ खे बि सजा मिली। त जॾहिं हिन संसार में बि इहो नियम लागू थो थिए, या चतुराई चालाकी हलण वारी कोन्हे भाई। मथे मतां सम्झो, कर्म प्रधान विश्व जो जस करें सो तस फल चाखा। जेको माण्हू जीअं कंदो उनखे उहो फल चखणो पवंदो। चओ हरे कृष्ण। कंहिं बि निमित्त सां अगरि कोई पाप में सम्मिलित थो थिए त उनखे बराबरि उनजो कष्ट भोगणो पवंदो आहे। जॾहिं तव्हांखे कथा में ॿुधायो सदने महाराज केवल हथु खणी करे इशारो कयो त गऊ माता हेॾे वई आहे, त हुनजा हथ कटिजी विया। संतनि खे बि इहे हिसाब ॾियणा था पवनि। ॿुधायो त पोइ साधारण माण्हू काॾों बचंदो। चओ जय श्री कृष्ण। भक्तमाल में कथा ॿुधी अथव न कि सदने महाराज केवल इशारो कयो हथु खणी करे, त उनजा ॿिए जन्म में उन त हिंसा न कई, न कि उनखे पैसा कोई मिलिया, न लोभ हुयो, लेकिन ग़लती करे छॾी त उहे बि हिंसा में सम्मिलित थी विया। यादि रखिजो भाई, 4 वेद 6 शास्त्र में बात लिखी है दोय, सुख दिए सुख होत है और दुख दिए दुख होय। परहित सरिस धर्म नहीं भाई, पर पीड़ा सम नहीं अधमाई। सेवादारी इहो बि सत्संग मोकिलिजो कि कहते कहते पाप लॻंदो आहे मांसाहार में, हा न। चओ जय श्री कृष्ण।
सतभामा को कृष्ण प्रसंग सब कह दियो, नारद प्रथ संवाद सकल पूरन भयो। भगवान कृष्ण चवनि था सत्यभामा ही पूरो वर्णन तोखे मां ॿुधायो जेको तो पुछियो। नारद महाराज राजा पृथुअ खे हीअ पूरी कथा ऐं वर्णन ॿुधायो नदियुनि जो, कार्तिक महीने जो, तुलसी माता जो शौच शुद्ध आचार पवित्रता जो तव्हां श्रवण कयो। नारद प्रथ संवाद सकल पूरन भयो। नारद महाराज पृथु महाराज जो संवाद हिते संपूर्ण तो थे। सुनी कथा शुभवंत अधिक हरि खाइयो, नारद मुन के चरण शीस तब नाइयो। कंचन मुक्ता वस्त्र दान द्विज कौं दियो, कर आशीष पुन नारद तबहि विदा भयो। नारद महाराज जो पृथु महाराज हृदय सां सम्मान कयो, स्वागत कयो ऐं भेंट ॾिनी। हालांकि सन्यासी उहे भेंट सामान जो कोई उन्हनि खे मतिलब ई कोन्हे, लेकिन हुननि पंहिंजो फर्ज़ निभायो। इन तरह सां नारद महाराज उन्हनि खे अमृत पीआरियो। नारद महाराज चओ जय श्री कृष्ण, हरि बोल, हरि बोल। नारद महाराज जो अर्थ छा आहे ख़बर अथव भाई? हाँ, ब्रजवासी तो चौंदा आहिनि जिसकी बात न हो कभी रद्द हम उसे कहते हैं नारद। थे तो मौज में चवंदा आहिनि, पर नारद महाराज जो संतन पराशर महाराज जेको अर्थ ॿुधायो आहे त उहे चवनि था नारद शब्द जो अर्थ अथव कि नरस्य अज्ञानम नारम, नारम अज्ञानम व्यति खंडयति इति नारद। कि माण्हूअ जे अंदरि जेको अज्ञान रहंदो आहे, हर जीव हर मनुष्य जे अंदरि, असांजे अंदरि जेको अज्ञान आहे उन अज्ञान खे जेको खंड खंड करे छॾे, टुकड़ा टुकड़ा करे छॾे, अज्ञान जो नाश करे छॾे, उन जो नालो अथव नारद जी महाराज। बोलो श्री नारद जी महाराज की। हिकु बार ॿुधायो त सही मूंखे, नारद जी महाराज कॾहिं बि काथे बि विचरण कनि, अचनि वञनि मिलनि त उन जे मुख मूं छा निकिरंदो आहे भाई? थोड़ो मिश्री तो मिलायो, मक्खन तो मिलायो, श्रद्धा प्रेम सा, आनंद उत्साह सा, थोड़ो जोर तो लगायो। नारायण 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 नारायण। हाँ, तव्हां भी चवंदा रहो भाई। इहो भी वीडियो मोकिलिजो सेवादारी, ताकि असांजे सिंधी समाज में कोई दुर्लभ हूंदा कंहिंखे असांखे पतो हूंदो। नारद महाराज त ॾाढा बार ॿुधो आहे, पर अर्थ छा आहे पतो ई कोन्हे। सभिनि खे पतो हुजणु खपे। चओ जय श्री कृष्ण। कहे कृष्ण सुन प्रिया वचन सुन लीजिए, कार्तक मांग एकादशी को व्रत कीजिए। ये व्रत मेरे प्रीतम निश्चय जानिए, भाख सुनावो तो ही सत्य कर मानिए। तुलसी को लेपन करे अर जल डारे कोय, सो जन मुझ वप पावही मेरा प्रीतम होय। हरि राम। भगवान वरी भी था ॿुधाइनि त मूंखे कार्तिक जी ग्यारस, हर ग्यारस एॾी प्यारी आहे, तुलसी जी एॾी प्यारी आहे कि मां सत्य वचन तो चवां, अगर कोई या ग्यारस की भक्ति करे, कार्तिक में भक्ति करे, विशेष करे। इन जो मतलब इहो न आहे कि 11 महीना भक्ति न कयूं। कार्तिक में विशेष जागण जा ॾींहं आहिनि कि कुछ ॾींहं भगवान अहिड़ा रखिया आहिनि कि असांखे ज्ञान मिले, बाक़ी 11 महीना असांखे भक्ति करनी आहे। हिकु महीनो विशेष, ईअं सम्झो हिकु महीनो या थ्योरी आहे, 12 महीना प्रैक्टिकल आहे। इन करे अन्यथा न वठिजो। त भगवान चवनि था सच ॼाणो भाई कि कोई ग्यारस करे, एकादशी करे, कार्तिक भक्ति करे, तुलसी माता जे साम्हूं छेणे जो लेप त लॻाए भाई, पक ॼाणो उहे मूंखे ई प्राप्त थींदा, वैकुंठ थींदा। स्वामी राम सुखदास महाराज था चवनि, अहिड़ा अहिड़ा जाते वचन अचनि, हिन सां हे लाभ थींदो आहे। गीता पढ़ण सां भगवान मिलंदा आहिनि, गोपी गीत पढ़ण सां प्रेम मिलंदो आहे, त उते संशय न कजो। राति जागे त उनखे वैकुंठ मिलंदो, संशय न कजो। भगवान चवनि था न त मिलंदो, पक मिलंदो। श्री कृष्ण भगवान जा वचन आहिनि, विश्वास कयो, थियणो ई आहे, पक थियणो आहे। जाते असां सोचींदा आहियूं न ईअं कीअं थींदो, एॾी वॾी कृपा। हिकु एकादशी 10,000
साल तपस्या जो लाभ, हिकु एकादशी 88,000 ब्राह्मणनि खे रोटी खाराइण जो लाभ। अरे त वधीक लिखी छॾियो अथऊं। बस हिते असां खीर में ॾही मिलाए छॾींदा आहियूं, हिते खटाई मिलाए छॾींदा आहियूं। चवनि था जॾहिं भॻवान था चवनि अखियूं बंदि करे भरोसो कयो, विश्वास कयो, तव्हांजो कल्याण थी वेंदो। तव्हां कॾहिं कल्पना न कई हूंदी एतिरा तव्हांखे लाभ थींदा। विश्वास कयो, चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। तुलसी दल मुझ ऊपर चाढ़े, त्याग एह दिन नाह उतारे। भूम रवि और शुक्र बखानो, द्वादशी पूरन मां जानो। हरे राम। भगवान श्री कृष्ण पाण चवनि था मूंखे तुलसी दल चाढ़े, ऐं चाढ़े तुरंत लाहे न छॾिबो आहे। उहो कुझु समय हुजे, ॾींहुं भर हुजे, 24 कलाक हुजे या राति जो हुजे, हा न। ताकी तव्हां राति जो चरणामृत वठी छॾियो या सुबुह जो मान लो। भॻवान न करे केॾी महिल कंहिंजा प्राण राति जो था निकिरी वञनि, सुबुह जो निकिरी था वञनि। शरीर जे अंदरि तुलसी पत्र हूंदो त लाभ ई लाभ आहे। चो हरे राम। आर्तवार ॾींहुं तुलसी पत्र न तोड़णु खपे, ॿारस ॾींहुं न तोड़णु खपे। कुझु ॾींहं विधि निषेध थींदा आहिनि जेके तव्हांखे असां ॿुधाया बि आहिनि। उमास ते कॾहिं न तोड़णु खपे। त असां त इहा ई सलाह ॾींदा आहियूं कि रोज़ न तोड़ियो, जल चाढ़े करे सहलायो, हा न, थोरो हिलायो। इन तरह सां तुलसी पत्र मिली वेंदो आहे। वॾा वॾा वृक्ष लॻायो न बढ़िया, तव्हांखे तोड़ण जी सोचण जी बि इच्छा न आहे, ईअं ई तुलसी पत्र मिली वेंदा। धोई करे चढ़ायो, सुंदर बगीचो ठाहे छॾियो, चारो तरफ़ की उते ई खिरनि, हेठि गुल विछायल हुजनि। तुलसी माता जे में बि केॾो ख़र्च कंदा आहियूं फर्नीचर ते। हा, विदेशनि मां असां मार्बल घुराईंदा आहियूं, मटेरियल घुराईंदा आहियूं, लखे रुपया ख़र्च कंदा आहियूं। हिकिड़े मकान में असांखे वठी हलिया, मकान घणे पियो? चई साईं बसि मकान त सस्तो पइजी वियो। सस्तो घणे? चई बसि 27 लखे पियो। 27 लखे सस्तो पियो, ठीकु। त 27 कंप्लीट? चई न, 27 कोरो असांखे फ्लैट मिलियो। पोइ कंप्लीट घणे पियो? चई 50 लख पियो। मां एॾो? चई हा, हे सामान दुबई मां घुरायो आहे, हे सिंगापुर मां घुरायो आहे, हे फलाणे देश मां घुरायो आहे, हे हितां कोन्हे। हीअं ॾिसो, हीअं हथु लॻाए, हे फलाणी अथव, हे फलाणी लकड़ी कोन, हे हीअ अथव। मां कमाल आहे। चओ जय श्री कृष्ण। न थोरो घणो त मथे हलंदो, 25% सामान, 10-20%। चवनि था एक धागा भी साथ नहीं जाएगा। हरे राम। पितृपक्ष संक्रांते होए, तुलसी पत्र न छेदे कोए। संक्रांत ते भी तुलसी पत्र न तोड़न खपे। एते दिवस पात्र को झारे, निश्चय हमरे केस उपारे। जानबूझ करे समझी करे भी माण्हू चवंदो छा थींदो आहे, असां न मञींदा आहियूं। कोई पत्र तोड़े, भगवान चवनि था उहे मुंहिंजो केश तो उखाड़े पियो। तुलसी दल जो हाथ न आवे, होए प्रसादी धोए चढ़ावे। ॾिसो चवनि था न उहा ई ॻाल्हि कि तुलसी पत्र केॾी महिल न मिले ऐं तोड़णो बि न आहे त किरियल पत्र धोई करे उहो बि प्रसाद आहे। भगवान उन खे बि स्वीकार था कनि। अहिड़ी महिमा केवल तुलसी पत्र जी आहे। चओ हरे राम। तुलसी दल नित प्रभु पहचाड़े, सो जन मुकत लोक पगधारे। तुलसी पत्र भगवान ते चाढ़े, उहो मुक्ति लोक याने वैकुंठ थींदो। हाणे केर था चवनि भाई? चओ न, सत्यभामा माता खे था चवनि। केर था चवनि? श्री कृष्ण भगवान था चवनि त रोज जेको तुलसी पत्र मूंखे चाढ़ींदो उहो काॾे ईंदो? चओ न, वैकुंठ थींदो। त हाणे भरोसो कयो। अची वई ॻाल्हि भरोसे जी। पको भरोसो कयो। जॾहिं भगवान चई छॾियो, भगवान जा वचन मिथ्या त न थींदा। हा, बाक़ी इन जो मतिलबु इहो न आहे कि पाप करण जी छूट आहे कि तुलसी पत्र ते चाढ़ियूं था पोइ कंहिंखे असां हिंसा बि करे छॾियूं, असां कुझु बि खाऊं पीऊं, ग़लति बि कयूं। न भाई, सावधान थी करे जीवन जियो ऐं विश्वास रखो कि जीवन भर तुलसी माता जी सेवा कंदासीं। असांखे अखियूं बंदि करे भगवान घुराईंदा पंहिंजे चरणनि में। बोलो भक्त वत्सल भगवान की। हरे राम। तव्हांखे पिछले साल ॿुधायोसीं साधक संजीवनी में लिखियल आहे त हिकिड़ो माण्हू हरिद्वार वियो, गंगा जल बाटे पियो, सभु ईअं पिया पीअनि थोरो थोरो करे। हिकिड़े माण्हू खे गदगद थियो, हरिद्वार हा गंगा जल आहे। अखियुनि में आंसू अची विया। चई भैया बुरो न मञिजो, तव्हांखे एॾो गंगा जल आहे, मां थोरो वधीक पीआं, लोटो अधु लोटो भरे पीआं। छो भाई एॾो छो? चई मुंहिंजा पाप ॾाढा आहिनि। अरे
काई ॻाल्हि न आहे। उन लोटो भरे ॾेई छॾियो। सिक हुई, गंगा जल ए पीतई, अखियुनि में आंसू अची विया, श्रद्धा सां धरतीअ ते मथो टेकई, गंगा मैया जी जयकार कई, श्री कृष्ण भगवान जी जयकार कई। लिखियल तो अंदर पई तो राधा कृष्ण भगवान के बगल में असांजा आदरणीय राधू भैया रोज पढ़ंदा तो साधक संजीवनी, उन में इहा इतिहास हिन समय जी ॻाल्हि तो लिखियल तो। उन में लिखियल आहे जॾहिं उहो माण्हू गुज़ारियो, उन सां जेके जुड़ियल हा, जंहिंजे साम्हूं गंगा जल पीतो हुई, परिवार वारा, उन जो दोस्त जेको गंगा जल खणी आयो, कुछ माण्हू ॿिया, उन्हनि अखियुनि सां ॾिठो कि उन जे लाइ विमाननि जी आवाज़ आई ऐं उन जी जेकी सुंदर आवाज़ थींदी आहे विमान ते चढ़ण जी, ऐं हिकिड़ो दिव्य तेज उन्हनि खे नज़र आयो। इहा हाणे जी घटना तो। यानी उन गंगा जल जेको पीतो श्रद्धा सां पीतो, विश्वास सां पीतो। इहा बलहारी आहे श्रद्धा विश्वास जी। वंदो भवानी शंकरो श्रद्धा विश्वास रूपणी। जंहिं पंहिंजे दिल में श्रद्धा रखी वो श्रद्धा पार्वती माता अची वेही रही। जंहिं पंहिंजे दिल में भरोसो रखियो वो शंकर भगवान अची वेही रहा। चओ हरे राम हरे कृष्ण। कैलाश के निवासी नमो बार बार हूँ, आयो शरण तिहारी भोले तार तार तू। कैलाश के निवासी नमो बार बार हूँ, आयो शरण तिहारी भोले तार तार तू। आयो शरण तिहारी भोले तार तार तू। आयो शरण तिहारी भोले तार तार तू। ओ भोले तार तार तू, तार तार तू। ओ भोले तार तार तू, तार तार तू। ओ भोले तार तार तू, तार तार भोले तार तार तू, तार तार तू। भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया, भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया। मांगा है जिसने जो भी वरदान दे दिया, मांगा है जिसने जो भी वरदान दे दिया। ये गंगाधार मुक्ति द्वार, ओ गंगाधार मुक्ति द्वार ओमकार तू। आयो शरण तिहारी भोले तार तार तू। आयो शरण तिहारी भोले तार तार तू। ओ भोले तार तार तू, तार तार तू। भोले तार तार तू, तार तार तू। हाँ भोले तार तार तू, तार तार तू। भोले तार तार तू, तार तार तू। बोलो गौरी शंकर भगवान की। कार्तिक महोत्सव जो अॼु ॿियों सोमवार तो है न। अॼु भी शिव भगवान जी कथा में ॾिसो दर्शन थियो। अॼु श्री गुरु नानक महाराजन जो भी पावन उत्सव ऐं श्री सत्यनारायण भगवान जो भी पावन ॾींहुं तो। 12:30 बजे दरबार साहब में कथा थींदी तो। भाई लाभ वठिजो। जंहिंखे धन जी कमी हुजे, पक्को फ़ाइदो हुजे। असां को 1000 माण्हू पुछंदा आहिनि, बार बार हिकु हिकु माण्हूअ खे अलॻि सम्झाइणो पवंदो आहे। हीअ लॻे थो कागज़ छपाए रखणा पवंदा, छो जो 70% माण्हू धन जी समृद्धि जे लाइ ईंदा आहिनि, बचियल खुचियल सगाईअ जे लाइ ईंदा आहिनि, मिटी माइटी शादियुनि जे लाइ, कारज रास थियनि, उहो त छपाए रखियो आहे सगाईअ जो। हे छपाइणो पवंदो असांखे। त जंहिंखे धन जी कमी आहे, वरी बि असां चऊं था ध्यानु ॾेई ॿुधो, महिरबानी करे सेवादारी हे भी वीडियो ठाहे करे मोकिलिजो, ऑडियो ठाहे करे। चओ जय श्री कृष्ण, हरि बोल हरि बोल। साध संगत जी, जंहिंजे घर में धन जी कमी आहे, समृद्धि खपे, खूब धन जी बरकत खपे, ध्यान ॾियो त कुझु उपाय अथव जंहिंसां निश्चित धन जो लाभ थींदो। धन जी कमी छो न थींदी आहे कि असांजा पिछला दान पुण्य शुभ कर्म कयल घटि आहिनि। कई दिमाग़ वारनि खे बि धन नथो मिले, कई अनपढ़ गंवार करोड़पति बि ठही आहिनि, हा न। यानी ई कर्मनि जे मथां आहे। कई कोट घाले थक पाए, कई कोट बैठत ई खाए, कई करोड़े वीचारा पसीना था वहनि, कई करोड़े असां जहिड़ा वेही करे था खाए, वेठा ई त हूंदा आहियूं असां। हरे राम।
धन जी जंहिंखे बरकत खपे, सत्यनारायण भगवान जो विधिवत विर्त रखो। नारद महाराज गारंटी वठी आया आहिनि श्री नारायण भगवान खां कि जेके दुखी आहिनि, निर्धन आहिनि, प्रभु उहे वीचारा कीअं संपन्न समृद्ध थियनि। जो सत्यनारायण भगवान जो विर्त कयो, मनमानो विर्त न, बढ़िया 12 बजे कथा था कयूं, 12:30 कढ़ी चांवर ठाहे छॾिजो, पकोड़ा तरे छॾिजो, ठीक 1 बजे रसोई परोसजी वञे। न भाई, 4 पहर ॾींहं जा जंहिंमें खाइणो न आहे। पहिरियों हर घर में सत्यनारायण भगवान जी कथा थींदी, सभिनी बंदि करे छॾी आहे, तॾहिं इहो हाल थियो आहे। अॼु समृद्धि अथव त पिछला शुभ कर्म अथव, अॼु कयो त अॻिते बि तव्हांखे समृद्धि रहंदी। त 4 पहर ॾींहं जा जंहिंमें खाइणो न आहे, कथा कयो, बढ़िया संध्या जो कयो, मंझंदि जो कयो, चूरन ठाहियो, प्रसाद केवड़े जी फरी फल फूल ठाहे आस पास मिटनि माइटनि खे पड़ोस में खारायो। सिक श्रद्धा सां तव्हां भगवान जी धुनी लॻायो, कीर्तन कयो ऐं पोइ शाम जो प्रभुअ खे भोग लॻाए भोजन कयो। एतिरी सी ॻाल्हि आहे, निश्चित बरकत ईंदी। चओ जय श्री कृष्ण। इन जे अलावा बि हिकिड़ो उपाय अथव, 11 ते कॾहिं भोजन न कबो आहे, हुनजो पालन कंपलसरी अथव, विकल्प कोन्हे। ॿी ॻाल्हि, अगरि घर में स्वच्छता न हूंदी, गंदगी हूंदी, लक्ष्मी माता न ईंदव, उते न रहंदी आहे। जाते मैल हुजे, गंदगी हुजे, शराब पियो हुजे, मांसाहार पियो हुजे, अहिड़ा पदार्थ हुजनि, धूल मिट्टी पई हुजे, मिट्टी पई हुजे, कचरो पियो हुजे, उते ई भोजन कयो, उते ई गंदगी पई आहे, न, उते लक्ष्मी माता न ईंदी। मकान में, दुकान में, घर में, शरीर में पवित्रता रखूं, शुद्धता रखूं, मन त वधीक पवित्र हुजे। ॿी ॻाल्हि ध्यानु ॾिजो भाई, दान कंदव उहो करोड़ गुना थी करे वापसि ईंदव। दान कयो, हिकु तिर जो दाणो बि कंहिंखे दान कयो न, अजायो न वेंदव, 100% गारंटी, उहो करोड़ गुना थी करे वापसि ईंदव। चओ हरे राम। अॼु तव्हां लुटाए ॾिसो, तव्हां चवंदव असांखे पैसो न आहे, अरे पैसो न आहे, तव्हां हेतिरी 1 रुपए जो तव्हां सामान खणो, ॾिसो लखें किवलियूं खाई वठंदियूं की न। यथाशक्ति दान चयो वियो आहे। हेतिरो सो तव्हां चांवरनि जो अगरि खणंदो खिड़कीअ में पासे में, छो जो विच रोड ते रखंदो त वरी किवलियूं मरी वेंदियूं, हिंसा जो पाप लॻंदो। साइड में कॉर्नर ते अहिड़ी जॻह ते रखो जिते किवलियूं बि पेरनि जे हथों न अचनि। इन करे किवलियुनि खे चयो वियो आहे त ग़रीब खां ग़रीब माण्हू रोटी खाई करे 4 दाणा अगरि चांवरनि जा बचाईंदो त 40 किवलियूं खाई वठंदियूं। इन सां बि तव्हांखे समृद्धि ईंदी, छो जो किवलियुनि जो पेट नंढो आहे पर आशीर्वाद त वॾी आहे, दुआ त वॾी आहे। तव्हांखे त उन्हनि जी कई गुना दुआऊं मिलंदियूं। गऊ माता खे ग्रास ॾियो, नरक जा दुख कटिजी वेंदा, समृद्धि ईंदी, पीढ़ी दर पीढ़ी समृद्धि हूंदी। हफ़्ते में 1 ॾींहुं ब्राह्मण देवता खे बिना थूम बसर जे भोजन ठाहे करे खारायो, जाते बि तव्हांजी श्रद्धा हुजे। जंहिं बि ब्राह्मण देवता खे कंहिं ग़रीब जे पेट में रोटी विझो, बिना ज़बान जे चए तव्हांखे दुआ मिलंदी। चओ हरे राम। दर जे ॿाहिरि कुतो वेठो आहे त हुनजो राशन बि अंदरि आहे, मां हर बार चवंदो आहियां, उनखे बि खारायो। हाँ, इहे छल फरेब कपट न कंदा आहिनि वीचारा, कुझु न घुरंदा आहिनि, केवल जीवन जे लाइ, प्राणनि जे लाइ भोजन था घुरनि। कयो न, सेवा कयो। 100 रुपयो कमायो था, 20 रुपया दान कयो, शुभ कर्म में लॻायो, पंहिंजे हथनि सां लॻायो। अरे 10 रुपया त कयो भाई, एतिरो बि नथो पुॼे त 10% त कयो। एतिरो बि न कंदव त दरिद्रता कीअं न ईंदी, ग़रीबी कीअं न ईंदी। चओ हरे राम, हरे कृष्ण। ॿियो हिकिड़ो मंत्र अथव, चओ ओम नमो भगवते वासुदेवाय। इहो मंत्र जपियो, कलाक सुमरन कयो, निश्चित तव्हांखे कमाई खपे, करोड़पति थियणो अथव, गारंटी अथव। इहो मंत्र जपियो, कटोरो में जल रखो नंढे से में, ऐं शुद्ध मंत्र जपियो भाई, ॾिसी करे, न त लिखाए वञो असां खां। ओम नमो भगवते वासुदेवाय। मंत्र मन में जपणो अथव, आवाज़ ॿाहिरि न अचे। ऐं भॻवान जे साम्हूं वेही करे, भले अधु घंटो करे 2 बार जपियो, हा न, 20 मिंट करे 3 बार जपियो, लेकिन जपियो। इहो सिमरन कयो, भॻवान खे अरदास कयो, प्रभु मुंहिंजा कर्म कहिड़ा आहिनि मां न ॼाणा, इहा अरदास करणी अथव। मां तव्हांजे शरण आहियां, मूंखे समृद्धि ॾियो, भक्ति ॾियो। ठीकु आहे, उपाय गणींदा वञिजो, घणा थो ॿुधायांव। चओ हरे राम, हरे कृष्ण। ऐं ॿियो 11 ते ॿुधायो मां, तव्हांखे भले न रखी सघो त अन्न न खाओ कम से कम। ॿी ॻाल्हि ध्यानु ॾिजो भाई, भॻवान जो भजन सिमरन ऐं हथनि सां दान करणु, स्वच्छता साफ़ सफ़ाई हुजणु, आहार शुद्धि,
इन विच में तव्हांखे कॾहिं बि ग़लति आहार न वठिणो आहे, न अंडो खाइणो आहे, न मांस खाइणो आहे, न कंहिं बि तरह जो कोई बि नशो करिणो आहे। इन्हनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखिणो अथव। तव्हांजो नओं प्रारब्ध ठहंदो। तव्हांजी क़िस्मत में सॼी ज़िंदगी दरिद्रता लिखियलु आहे न, उहा बि कटिजी वेंदी। हिते नओं प्रारब्ध लिखिजी वेंदो भाई, नई क़िस्मत भॻवानु लिखंदा, छो जो तव्हां नाम जो बि सहारो खयो आहे। नाम में त पाप कटिजी वेंदा आहिनि। हे धन त ॾाढी 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 नंढी शइ आहे। चओ हरे राम। त हाणे जेको तव्हां खां बि पुछे, तव्हां उनखे बि इहो उपाय ॿुधायो। इहे एतिरा उपाय करे कोई 4-5 उपाय, हा हा वधीक कंदव, कलाक जी जॻह ते 2 कलाक जपींदव धन जे लाइ, त इनकम टैक्स जा छापा बि पइजी था सघनि। पोइ वरी असांखे दोष न ॾिजो भाई। वरी उन हिसाब सां बाक़ी भॻवान खे सम्झाए छॾियो, प्रभु हे धन जे लाइ कलाक हुयव, बाक़ी 3 घंटा मां भॼन कयो आहे, 2 कलाक उहो तव्हांजे प्रेम जे लाइ अथव, भक्तीअ जे लाइ। चओ हरे राम। बोलो श्री लक्ष्मी नारायण भगवान की। ॾिसो भॻवानु इहो सत्संग बि चवायो आहे त अॼु सत्यनारायण भॻवान जे ॾींहुं, गुरु नानक महाराज जी पूर्णिमा जे ॾींहुं। हरे राम हरे कृष्ण। सभु त सम्झो त हाणे सेवादारी आवाज़ ॾींदव तव्हांखे। 5 बार ध्यान सां ॿुधिजो भाई। सेवादारी आवाज़ जो जय श्री कृष्ण। संगत जी राम राम वठो जी। जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। मूंखे पतो न हो जेतिरा हथ मथे वञे आवाज़ ओतिरी मथे वेंदी आहे। नओं आइडियो मिलियो भाई। हरे राम हरे कृष्ण हे हरि श्री कृष्ण गोविंद। हाँ भाई 6 वारी संगत थकी पई आहे, चेती कीर्तन करायो। 7 वारा भले आराम सां वियो, बी करे हाज़िरी लॻायो, थोरो हिलो डुलो, पाण खे रिचार्ज कयो ऐं खूब गोविंद जा गुण गायो। जय जय राधा रमण हरि बोल। 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 हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। ओ हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। 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 जय जय राधा रमण 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 हरि बोल। ओ जय जय राधा रमण हरि बोल। 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 हरि गोविंद जय जय गोपाल जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय। राधा रमण हरि गोविंद जय जय। राधा रमण हरि गोविंद जय जय। ओ गोविंद जय जय गोपाल जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय। राधा
की जय जय, भक्तों की जय जय, हो संतों की जय जय, भक्तों की जय जय, मोर मुकुट मुरली वाले की जय जय, अरे मोर मुकुट मुरली वाले की जय जय, हाँ गोविंद जय जय, गोपाल जय जय, श्री राधा रमण हरि गोविंद जय जय, हाँ गोविंद जय जय, गोपाल जय जय, श्री राधा रमण हरि गोविंद जय जय, सीता राम 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 राम, सीता राम 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 राम, सीता राम 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 राम, सीता राम 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 राम, सीता राम 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 राम, सीता राम 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 राम, सीता राम 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 राम, सीता राम 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 राम, ओ सीता राम 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 राम, हम सीता राम 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 राम, सीता राम 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 राम, सीता राम 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 राम, सीता राम 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 राम, सीता राम 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 राम, सीता राम 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 राम, ओ राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम, राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम, ओ राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम, राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम, ओ सीता सीता राम बोलो सीता सीता राम, सीता सीता राम बोलो सीता सीता और बोलो राधे राधे श्री राधे राधे, श्री राधे राधे, श्री राधे राधे, राधे 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 राधे, जय जय श्री राम, बोलो वृंदावन बिहारी लाल की, श्याम सुंदर भगवान की, जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। हरे राम। आज की प्रसाद सेवा तारा चंद छाबड़ा छाबड़ा परिवार ऐं गुप्त अरदास भी जिन सेवा कई आहे, प्रभु कृपा कयो सदा सदा परिवार में नाम भक्ति जो प्रेम जो सुख शांति समृद्धि जो दान बख्शो, खूब कृपा थे, सत्संग जो परम लाभ मिले। ऐं भोग साहब जे लाइ बि जिन सेवा कई आहे, कंहिं भंडारी साहब जे लाइ गुप्त सेवा कई आहे, सर्वांतर्यामी दातार उन नालो ॿुधाइण लाइ मना कयो आहे, लेकिन भगवान खे त सभु पतो आहे। कृपा कजो, माया खां बचाइजो, सत्संग में लॻाइजो, खूब प्रेम भक्तीअ जो दान बख़्शिजो। वरी बि तव्हांखे यादि करायूं, अॼु संत नामदेव दरबार, जेके वॾी दरबार चवंदा आहिनि, 11:55 ते 12 खां 5 मिंट पहिरियों भोग साहब 1 बजे प्रभुअ जो लंगर भोजन प्रसाद स्वीकार कजो। बोल गुरु नानक देव की। अॼु वैवाहिक वर्षगांठ असांजा भाउ सुनील आडवानी ऐं राधिका आडवानी असांजे केवल हिकु फोन ते जिन कार्तिक कथा में हाज़िरी लॻाई, हिकु बार तव्हांजी आशीर्वाद उन्हनि खे बि मिली वञे त
परिवार खूब भगवान जी भक्ति सां सत्संग सां माता पिता जी सेवा सां जुड़ियल हुजनि। 3 बार दिल सां तव्हां चवंदो आशीर्वाद जी। बोलो वृंदावन बिहारी। ॿियो कुछ सामाजिक डीआर वाणी तव्हांखे ॿुधायूं। अगर आपका कुछ तोड़ने का मन करे, हा न, घर में चांहि जा कोप प्लेट न भंजो भाई, या ॿियो कुछ सामान, हाँ दुकान जा सामान न भंजो। अगर इच्छा ही थिएव कुछ तोड़न जी, हाँ एक्शन में अची वञो केॾी महिल, तो अगर आपका कुछ तोड़ने का मन करे तो मन का गुरूर तोड़ देना, अभिमान तोड़ देना। अगर आपका कुछ जलाने का मन करे तो अपने क्रोध को जला देना। अगर आपका मन बुझाने का मन करे तो अपनी घृणा को बुझा देना। अगर आपका मन कुछ मारने का मन करे तो अपने इच्छाओं को सदा के लिए मार देना। अगर आपका प्यार करने का मन करे तो राधा के कृष्ण की तरफ बस निहार लेना। छो उहे प्रेमावतार आहिनि, केवल निहारण सां ई भगवान खींचे वठंदा आहिनि पंहिंजे तरफ। चओ जय श्री कृष्ण। चवनि था धीरे बोलिए शांति मिलेगी। अहंकार छोड़िए आप बड़े बन जाएंगे। भक्ति कीजिए मुक्ति अपने आप मिलेगी। विचार कीजिए तो ज्ञान मिलेगा। सेवा कीजिए तो सुकून मिलेगा। सहन कीजिए तो देव शक्ति मिलेगी। और संतोषी बनिए तो सदा सदा सुख मिलेगा। चो हरे राम हरे कृष्ण हे हरे। चौंता इतने छोटे बन जाइए कि हर व्यक्ति आपके साथ बैठ सके, आपसे प्यार कर सके। इतने बड़े बन जाइए कि आपके पीठ पीछे भी आपकी लोग प्रशंसा करते रहे। छो जो तारीफ़ माण्हू साम्हूं कंदा आहिनि ऐं निंदा पोइ ते कंदा आहिनि, उल्टो थी वञे। पर जेको सचो माण्हू हूंदो आहे, जेको सही माण्हू हूंदो, सच सम्झो, उनजी पीठ पीछे बि तारीफ़ थींदी। हा कोई हाणे अहिड़ो ख़तरनाक माण्हू हुजे, कोई रावण जे बिरादरीअ में हुजे त पोइ असां न ॼाणूं भाई, कोई अपवाद आहे त उनजी ॻाल्हि अलॻि आहे। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। मंगलू राम रहिजियो भाई। मंगलू राम वियो हिकिड़े शाइराने माहौल में, शेरो शाइरी पई हले। तव्हां त सिंधी समाज तक पतो ई न हूंदो शाइरी चइबो कंहिंखे आहे। ईअं ॿुधो हूंदो भले तव्हां फिल्मुनि में हेॾे होॾे, पर हिन जी बि वॾी वॾी सभाऊं लॻंदियूं, वॾा वॾा कवि ईंदा आहिनि, उहो कवियुनि खे लखें रुपया मिलंदा आहिनि, ईअं थोरी आहे। त हाणे शाइराना माहौल जेको हूंदो आहे, कवि चवंदा आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी आदत हूंदी आहे, उहे हिकु हिकु लाइन खे 4-4 बार चवंदा आहिनि। माण्हू जेसि ताईं वीचारो यादि करे छॾे, वेठो इंतज़ारु करे, पोइ ॿी लाइन ॿुधाईंदा आहिनि त ताड़ियूं वॼंदियूं ज़ोरदार। तव्हां वेंदो तव्हांखे त निंड अची वेंदी 3 लाइनुनि में, उथी भॼी ईंदो। त मंगलू राम बि मंगलपुर वारो असां जहिड़ो हुयो, उहो वियो। पहिरियों त ॾिठईं बढ़िया, कुझु बढ़िया स्वागत वग़ैरह थिया, ऐं सभु जेॾीमहिल शाइर आयो ऐं उन शुरू कयईं पंहिंजे अंदाज में, 75 वर्षीय मोटो चश्मो पाए करे हिली डुली करे अची बीठो माइक जे साम्हूं, ऐं उन कविअ जेॾीमहिल पढ़णु शुरू कयईं शाइरी, त पहिरीं लाइन चई, इस रंग भरे चिलमन में कभी तुम झांको तो कभी मैं झांकू। एक बार सभिनी चयो वाह वाह वाह। वरी ॿियो बार, इस रंग भरे चिलमन में, हाँ कभी हम झांके तो कभी तुम झांको। वरी वाह वाह थी। वरी चई, इस रंग भरे चिलमन में, 3 बार, 4 बार, 5 बार जेॾीमहिल चई, इस रंग भरे चिलमन में, हाँ कभी हम झांके तो कभी तुम झांको। हाणे मंगलू राम रही न सघियो, अहिड़ी बाहि लॻसि, चई त भेण हिते सुई अटकी पई आहे हिनजी, हे त मरी वेंदासीं, प्राण निकिरी वेंदा। एतिरे में असां भेण फिल्म ॾिसी अचूं पूरी, रंग भरे चिलमन कहिड़ो आयो भेण सां, हे न हे तो झांके, बसि ये झांके वो झांको। और जॾहिं 6 बार चई पोइ त हुनजो आपो तापो खोइजी वियो। हाणे वीचारो कवि चए थो, इस रंग भरे चिलमन में, हाँ कभी मैं झांकूं तो कभी तुम झांको। उनखे कहिड़ी ख़बर, मंगलू राम बि वेठो आहे,
सब ताड़ियूं वॼाइनि, वाह वाह कनि। मंगलूराम उथी बीठो, चई लगा दो आग इस चिलमन में, लगा दो आग इस चिलमन में, न तुम झाको न वो झाके। बाहि जो अहिड़े खे भैया बगीचे खे जंहिंमें कलाक खां झांका झांकी थी हले बसि। हा, गीत कॾहिं ॻाईंदव, गज़ल कॾहिं ॻाईंदव, गुल कॾहिं खिलंदा, ये झांके वो झाको, जिस कढोसि ॿाहिरि, कढोसि ॿाहिरि। ॿाहिरि कढियो वियो वीचारे मंगलूराम खे। पोइ वरी आयो ई कोन, कॾहिं चई मां वेंदुमि बि कोन, तव्हां छा था ॿाहिरि कढो, मां ई थो तव्हांखे ॿाहिरि कढां, मां ॿाहिरि वञी तव्हांखे पंहिंजे दिलि खां ॿाहिरि थो कढां। चओ हरे राम। अति बि न वणंदी आहे भाई, एॾी हिकु लाइन खे वठी एॾा एॾा ॿार चवंदा आहिनि। वाकई अॼुकल्ह त सिस्टम अची वियो आहे हाणे यूट्यूब में, उन में स्पीड तव्हां वधाए छॾियो हा न। असां सत्संग बि ॿुधंदा आहियूं त कई वक़्तु ॾाढो स्लो चवंदा आहिनि न, उहा स्पीड हूंदी आहे। असांजी देवी चित्रलेखा ॿुधाए पई, असांजे अशोक भैया ॿुधाइनि पिया घणी स्पीड में सत्संग कंदा आहिनि, ॿुधाइनि पिया हा 125 हिकु मिंट में, त उनजी गति हूंदी आहे। देवी चित्रलेखा जन ॿुधाइनि पियूं की असां जेको सत्संग कंदी आहियूं त हिकु मिंट में भाई 120 शब्द खां वधीक न अचनि। असांजो सत्संग ॿुधंदो त 250 पक ईंदो, हा 700 भले अची वञनि, 250 खां घटि त न थींदो। असांखे ईअं लॻंदो आहे हीअ बि ॻाल्हि ॿुधाइजे संगत खे, उहो बि ॿुधाइजे, घटि समय में वधीक वधीक जेतिरो असां करे सघूं। ऐं कथा भागवत कथा त रोके न सघंदा आहियूं, एॾी कथा आहे ऐं समय एतिरो घटि आहे, ईअं लॻंदो आहे की शताब्दी एक्सप्रेस हलाइजे। चओ जय श्री कृष्ण। त यूट्यूब में अची वियो आहे हाणे सिस्टम, आहे न, MP3 में बि नवां अची विया आहिनि, त उहो तव्हां स्पीड वधाए छॾियो हुन में, त पोइ स्पीड हलंदी आहे। चओ हरे राम। पर शाइरनि जी स्पीड केरु वधाए लाइव प्रोग्राम में, उन्हनि जी त कोई नथो वधाए सघे। चओ हरे कृष्ण, हे हरे श्री कृष्ण गोविंद। तुलसी का फल कहाँ बखानो, निश्चय विष्णु रूप कर जानो। कही कथा जब कृष्ण प्रवीणा, सतभामा पुन परसन कीना। सुन प्रभ मैं विस्मय भई, ऐसो अचरज पाए। कि ये पुण्य बिन आपने, किस विध तरिए जाए। ॾिसो इहो कोई माण्हू जे मन में बि सवाल ईंदो आहे, भॻवान जॾहिं हेॾी महिमा ॿुधाई तुलसी माता जी, कि तुलसी माता जी सेवा सां ई उनखे वैकुंठ मिलंदो, त माता सत्यभामा खे प्रसन्नता थी, ऐं उन प्रसन्नता में उन जिज्ञासा कई त प्रभु हे गोविंद, हे जनार्दन, बिना पुण्य किए उनखे वैकुंठ मिली वेंदो। एॾी एॾी महिमा तुलसी माता जी, मूंखे त ॾाढी ख़ुशीअ वारी आश्चर्य अनुभूति थी थिए। चओ जय श्री कृष्ण। पुण्य आपने धर्म दत्त किम कलहा तारी। चढ़ विमान बहु नार बेग बैकुंठ सिधारी। हरे राम। भगवान तुरंत सटीक जवाब ॾिनो, चई देवी याते ई धर्मदत्त जी कथा। हा, त धर्मदत्त पुण्य कया, भक्ति कई, लेकिन जंहिं कलह खे छंडो भर लॻो उन छा कयो, छा कयो उन? उहो त खाइण ई आई, उनखे खाइण आई जंहिं पुण्य ॾिना। लेकिन कमाल आहे, उन जे जल तुलसी दल में एॾी शक्ति हुई भक्तिअ जी जल में, कि छंडो बिना संकल्प जे लॻो त राक्षसी योनी छॾिजी वई, सुमति अची वई। चओ हरे राम। किए आपने दान बिना फल कैसे लीजे। यह विचार हरि बेग मुझे को सब कह दीजे। कहत कृष्ण सुन हो प्रिया तो ही सुनावो सकल अब। पाप पुण्य संग लाग के निश्चय प्राप्त होए सब। हरे राम। जॾहिं सत्यभामा माता आश्चर्य प्रकट कयो, तॾहिं श्री कृष्ण भगवान ने कहिड़ो ॿियो बि रहस्य खोलियो कि संग जो रंग छा थींदो आहे। केवल गॾु कंहिंसां दोस्ती करण सां, कंहिंजो साथ वठण सां, घुलिजी मिलजी वञण सां छा छा असर पवंदो आहे, उन जो हाणे ध्यानु ॾेई तव्हां श्रवण कयो कि खीर सां अगरि थोरो सो पाणी बि मिली वञे त उहो बि खीर जे अघ में विकामजी वेंदो आहे, हा न। चओ जय श्री कृष्ण। पर उहा खीर अगरि थोरे से खटाईअ जो संग करे त खीर पंहिंजो मूल्य बि मिटाए छॾींदो आहे। इन करे चवंदा आहिनि कि परिवार त असांखे पंहिंजे कर्मनि जे पूरब कर्म जे संजोग विनियोग सां मिलंदो आहे, पर दोस्त त असां ठाहींदा आहियूं। इहा छूट आहे।
सखी सहेलियूं मित्र दोस्त यार ये तो असां बणाईंदा आहियूं भाई सावधान रहिजो बिल्कुलु चौकन्ना रहिजो दोस्ती करण महिल बिल्कुलु 100 न 1000 अखियुनि सां ॾिसी करे दिमाग़ सां वीचारे करे दोस्ती कजो दोस्ती नरक बि वठी वेंदी दोस्ती वैकुंठ बि वठी वेंदी अहिड़ी दोस्ती अहिड़ो संग कजो हाणे संग जी महिमा अद्भुत भगवान ॿुधाए रहिया आहिनि चओ जय श्री कृष्ण पाप पुण्य जो नर करे तेह फल पावे सोए सतयुग में होए देश कौं त्रेतापुरी कौं होए द्वापुर कुल कौं वह फल होई कल युग गिर कौं प्राप्त सोई हरे राम अलग अलग युगन में अलग अलग मापदंड आहिनि सतयुग में करे तो सभिनी खे दुख भोगणो पवंदो त्रेता में शहर लोड़ींदो वरी द्वापर युग आयो त उन वॾे वॾे सभिनी खे परिवार खे ईंदो कलयुग में हाणे व्यक्तिगत जेको माण्हू जीअं कर्म कंदो आहे उनखे उहो दुख पाइणो पवंदो आहे चओ हरे राम कल हाकिन अघ पार न पाई धर्म दत्त फल मुकत सिधाई भला बुरे संग बोले कोई अवर मिलाप किसी संग होई भलो माण्हू बुरे सां दोस्ती तो करे बुरो भले सां तो दोस्ती करे गॾु मिलनि था गॾु रहनि था त पोइ छा थो थिए वह जो पाप पुण्य कर आवे अर्ध ताहि का निश्चय पावे 50% उन्हनि जा पाप बटिजी था वञनि चओ हरे राम पात्र एक मह भोजन खावे एक सेज मैथुन कर आवे पुण्य पाप जो ताका होई अर्ध परस पर पावे सोई गहराई सां दोस्ती आहे जिन जो आपसी लगाव आहे हिक ई थालीअ में जेके खाइनि था पिया उन्हनि जा बि पाप पुण्य बटिजी वेंदा आहिनि स्त्री पुण्य जोई कर आवे आधा पुरख तावे बिरती पर स्यों बोलही और पर गिर कौं जाए 10 गुणता का पाप पुण्य निश्चय सोजन पाए हरे राम हरे कृष्ण हे हरे हरे नारायण हरे गोविंद हरे माधव जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण इन तरह सां अर्ध शरीर जाल खे चयो वियो आहे पत्नी अगरि जेके उहे शुभ कर्म कंदी आहे उन्हनि जो हिसो बि पतीअ खे मिलंदो आहे अधु बटिजंदा आहिनि पति पत्नीअ जा इन तरह सां साथ संगत जी जेको विर्ती आहे जीअं तव्हां विर्त रखियो आहे कथा कीर्तन कयो था तव्हां सां बि जेके ॻाल्हाईंदा ॿुधंदा उन्हनि खे तव्हांजा बि जेके तव्हांजा कटिजंदा न लेकिन उन्हनि खे बि सत्संग कीर्तन भक्तीअ जा कम से कम ॻाल्हाइण सां वेहण सां ई अञा त उन तव्हां कथा न पुछी आहे बिना कथा सहज व्यवहार करण सां बि तव्हां सां जेके बि तव्हां वेंदव तव्हां सां जेके माण्हू मिलंदा उन्हनि खे 10% कम से कम ईअं ई लाभ थी वेंदो बोलो वृंदावन इकट्ठा कर जो यज्ञ करावे चौथा भाग्य पुण्य का पावे दोष निर्दोषे देव कोई पर हिंसा पर निंदक होई हरे राम कोई कंहिंखे शुभ कर्म जी सलाह ॾे बसि भाई तूं गीता पढ़ तोते कृपा थींदी गीता 700 श्लोक हुन पढ़ी 18 अध्याय हुन पढ़ी हुन केवल ज़बान सां हुनखे मार्गदर्शन कयो हुनखे 100% हुनखे 25% कमीशन वेठे वेठे चओ जय श्री कृष्ण इन करे ॻाल्हायो बि त कुझु भक्तीअ जो ॻाल्हायो चओ हरे राम इन तरह सां व्यवहार में पाप पुण्य जेके बि उहे बटिजंदा आहिनि साथ संगत जी दो मह दुर्ज बात सुन आवे देव पुण्य पाप सो पावे उत्तम जन की सेवा की जय ताका पुण्य अष्ट गुण लीजय कोई माण्हू सदाचारी आहे महापुरुष आहे सुठो माण्हू आहे ऐं असां में उहे गुण हिकु बि कोन्हे भले हिकु बि गुण कोन्हे लेकिन असां अगरि उनजी सेवा करे छॾीसीं त 8हों हिसो असांखे बि उनजो प्राप्त थी वेंदो चओ हरे राम पंगत विखे भेद कर जावे कष्टे भाग पाप को पावे संगत में कोई भेद करे अक्सर जेके सेवादारी हूंदा आहिनि उहे सावधान थी ॿुधनि संगत में चहिरो ॾिसी करे कोई भेद थो करे मुंहिंजो दोस्त आहे पंहिंजो आहे उनखे डबल हलाए छॾियोसीं हा हे त ईअं आहे परिचित कोन्हे हिनखे अञा घटि करे छॾेसि
इहो करण सां उन खे बि पाप जो हिसो खणणो पवंदो आहे। चओ हरे राम। सेवादारनि जो फर्ज़ु आहे कि जेके बि अचनि उन्हनि खे सभिनि खे हिकु स्वरूप ॾिसी करे भॻवान जो ऐं उन्हनि खे हिकु जहिड़ो प्रसाद ॾे, हा न, बाटे छॾे। पर कोई गरीब अची करे डबल बि घुरंदो आहे, हा न, डबल बि घुरंदो आहे। उनखे थोरो घणो वधीक ॾियणु खपे, काई ॻाल्हि न आहे। छो जो गुरुनि जो भंडारो आहे, प्रभुअ जो भंडारो आहे। हिकु ॿ दोनो वधीक हलियो त खोट न ईंदी, कृपा थींदी। ग़रीब आहे, अधिकारी आहे, उनखे थोरो घणो ॾेई बि छॾिजे, हा न। चओ जय श्री कृष्ण। स्नान दान संध्या व्रत सेवै, अर्ध परस पर बोलै देवै। पर धन हिरै करै नहीं शंका, लेवै पाप ताहि के अंका। त्रिकाल संध्या करण वारा, स्नान दान हवन करण वारा, शुभ कर्म करण वारा जेके माण्हू आहिनि, उन्हनि सां संग करण में संग करण वारे खे बि पंहिंजो पाण ई लाभ थी वेंदो आहे। चओ हरे राम। दान करे पर धन हिर लेवै, सकला पुण्य ताहि कौ देवै। धर्म बुद्ध किस देवै कोई, कष्टे भाग पुण्य तिस होई। बुद्ध देह जो पाप करावे, किया ताहि का सकला पावे। व्यवहार में शुभ कर्म करण वारे सां बि लाभ थींदो आहे, ऐं सलाह ॾे त उनखे बि लाभ थींदो आहे। कोई कंहिंखे मार्ग ॾेखारे शुभ कर्म जो, भजन जो, भक्ति जो, दान जो, त उनखे लाभ थींदो आहे। इन तरह सां कोई मना करे, अरे छा कथा में तो वञे फालतू, हलिया हेॾे वेहूं था, हलिया मोबाइल था हलूं, हल त सिनेमा ते था हलूं, हल त हे कमु था कयूं, अरे छा थो वञे, सुम्ह पओ, अचु हेॾे अचु, अॼु हीअं था कयूं, त उहो पाप जो निश्चित भागी थींदो आहे। कोई कंहिंखे चई करे पाप कराए, अरे छॾ हे फालतू माण्हू अथई, कुझु न थींदे, हले तो, पागल आहीं छा, हे दान करण वेठो आहीं, हल वेठा आहिनि असां, तूं पैदा कयो आहे संसार, गांयुनि खे तूं खाराईंदे, तूं संभालींदे, हल जल्दी हल घुमी अचूं। अहिड़ा पाप करण वारी सलाह जेकी ॾियण वारा आहिनि, उन्हनि खे वेठे वेठे पाप मिली वेंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। पाप पुण्य के मगले जावे, कष्टे भाग ताहि कौ पावे। अहिड़नि खे छहों हिसो पाप जो फोकट में मिली वेंदो आहे, जेके पाप न कंदा आहिनि पर पाप करण जी सलाह ॾींदा आहिनि केवल। चओ जय श्री कृष्ण। पाप पुण्य संसार में पुरख करे जे कोय, जाकी स्त्री पतिव्रता आधा लेवै सोए। जहिड़ी तरह ज़ाल जा शुभ कर्म पतीअ खे मिलंदा आहिनि, तहिड़ी तरह सां पति पत्नी जेके आहिनि, धर्म पत्नी पतिव्रता आहे अगरि, त उन खे पतीअ जा 50% निश्चित शुभ कर्म मिली वेंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। चढ़ असवारी पंथ में जाय अवर संग कोय, अर्ध परस पर पाप पुण्य बांट ले वो सोए। हरे राम। असां वञूं था पंहिंजे फ़ाइदे जे लाइ, बचत था कयूं, लिफ्ट वठी था वञूं, सभु कुझु हूंदे त अर्ध सहस यानी 50% उन्हनि जा बि पाप पुण्य बटिजी वेंदा आहिनि। पैसा बचाइण जे लाइ कोई लिफ्ट वठी वञे थो काॾे, ॿी भैया अजनबी माण्हुनि खे बि रोके करे असां काफ़ी लिफ्ट वरिती आहे, उहो पहुची वेंदा आहियूं, बढ़िया ख़ुशि थींदा आहियूं, अरे ईअं पहुची वियासीं, हा किरायो बि बची पियो ऑटो रिक्शा जो। चओ जय श्री कृष्ण। ॾिसो सवारीअ में बि निषेध कयो वियो आहे। आगे सेवा टहल कमावे, चौथा भाग पुण्य का पावे। परोपकार करे जे कोई, सकल पुण्य तिस निश्चय होई। हा, कोई परोपकार करे, शुभ कर्म करे, निश्चित उनखे 100% फ़ाइदो पवंदो आहे। अपना पुण्य अवर कौ देवे, निश्चय तिस दुगना लेवे। श्रद्धा सिक सां अगरि कोई पंहिंजा पुण्य कंहिंखे दान करे कि मां एकादशी कई आहे, हे वीचारो ॾाढो दुखी आहे, प्रभु मूंखे कोई फल न खपे, श्री कृष्ण अर्पण, हिन जा दुख दूर थियनि, संकल्प करे मथो टेके श्री कृष्ण खे, त चवनि था उहो त हुनखे मिलंदो जेको संकल्प कई, पर जंहिं दान कयो एकादशीअ जो, कार्तिक जो, शुभ कर्म जो, उनखे दुगनो मिली वेंदो आहे, उनखे 200% मिलंदो। हाणे इहो सोचे करे कयूं त अरे त बढ़िया आहे, हाणे त हर एकादशी दान कंदासीं त उहो वरी प्लान लागू न थींदो आहे। हुन में ध्यानु ॾिजो भाई, हा न, लोभ लालच छॾे करे ई त दान थींदो आहे। चालाकी चतुराई नो अपलाई। चओ हरे राम।
सुनो प्रिया मेरे वचन, कहूँ कथा सत भाए। पतित पुनि संग लग तरें, आत्म राम सुनाए। वाह भाई वाह। सतगुरु चवनि था पिया 100 ॻाल्हियुनि जी हिकिड़ी ॻाल्हि भाई, 100 ॻाल्हियुनि जी हिकिड़ी ॻाल्हि छा चइजे, संग जो रंग चढ़ंदो आहे जेको पतित पुनीत संग लॻ रहे। यानी असां जेके अपराधी माण्हू आहियूं, गुनहगार आहियूं, अशुद्ध आहियूं, अशौचाचारी आहियूं, असां जहिड़ा माण्हू जेके आहिनि जंहिंमें पूरन शुभ कर्म कोन्हनि, कंहिं सुठे माण्हू जो संग कयूं, कंहिं सात्विक माण्हू जो संग कयूं, जेके भगवान जा भक्ति करण वारा, भजन करण वारा, मर्यादा धर्म में हलण वारा, दयालु स्वभाव वारा आहिनि, उन्हनि सां दोस्ती कयूं। बसि चवनि था एतिरे में तव्हांजो बेड़ो पार थी वेंदो। चओ हरे राम। छो जो कंहिं न कंहिं तरीक़े सां तव्हां खां भजन कराईंदा, कीर्तन कराईंदा, भगवान जो परम नालो खणाईंदा। चओ राम। हरे कृष्ण। चवनि था थोरो सो कयो भूमि दान, थोरो सो संभव थिए त हा न विच वारा हली अचो, हिसाब किताब भगवान खां पोइ वरी वठिजो वैकुंठ में वञी। हरे राम। हरे कृष्ण। त बिंदु जी महाराज चवनि था भाई सभु नाला भगवान जा आहिनि, जेके हर कम में भगवान जो नालो मिलाए था छॾनि। भगवान जो नालो उहो सम्झो हर भाॼीअ में, चांवरनि में, फुल्कनि में, ढोढनि में गौ माता जो शुद्ध घी था मिलाए छॾनि। चओ जय श्री कृष्ण। जेके बि शुभ कर्म कयो, सभु नाला भगवान जा आहिनि, सभु नाला मिठा आहिनि, पर चवनि था ॿ नाला वरी कुझु विशेष आहिनि। कहिड़ा भाई? हरे राम, हरे कृष्ण, सीताराम, राधे श्याम, नारायण, लक्ष्मी नारायण। त हिकु ॾाढो प्यारो स्वभाव बिंदु महाराज जो। सुबुह जो ही भजन तो भाई ॾाढो प्यारो अद्भुत भजन। रेगध कोमल पवर्जित म तीव्र। जग में सुंदर है रेगध कोमल पवर्जित म तीव्र। माखन ब्रज में एक चुरावे, माखन ब्रज में एक चुरावे, एक बेर भेलनी के खावे। माखन ब्रज में एक चुरावे, एक बेर भेलनी के खावे। प्रेम भाव से प्रेम भरे अनोखे, प्रेम भाव से भरे अनोखे, दोनों के हैं काम। चाहे कृष्ण कहो या राम, जग में सुंदर है जो नाम। चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो बोलो राम 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 राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। ओ जग में सुंदर है जो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। बोलो राम राम राम, सभई चओ श्याम श्याम श्याम। ॾिसो भाई तव्हांखे केवल एतिरो चवणो आहे, राम 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 चओ, श्याम श्याम श्याम। हा बाक़ी सभु असां कंदासीं घमासां, पाणी बि मिलाईंदासीं, अटो बि ॻोहींदासीं, फुल्का बि पचाईंदासीं, वेलींदासीं ऐं घी बि लॻाईंदासीं। बसि हिकु गिरो तव्हां वटि खणी ईंदासीं, उहो बसि स्वीकार कयो। राम राम राम, श्याम श्याम श्याम। वाह वाह। एक कंस पापी को मारे, एक दुष्ट रावण संहारे। एक कंस पापी को मारे, एक दुष्ट रावण संहारे। एक कंस पापी को मारे, एक दुष्ट रावण संहारे। एक कंस पापी को मारे, एक दुष्ट रावण संहारे। दोनों दीन
के दुख हरत हैं, दोनों दीन के दुख हरत हैं, दोनों ही दीन के दुख हरत हैं, दोनों ही बल के धाम। चाहे कृष्ण कहो या राम, जग में सुंदर है दो नाम। चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो बोलो राम 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 राम, बोलो श्याम श्याम श्याम। आवाज जो आई, बोलो श्याम श्याम, बोलो राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, राम राम। पोइत्यों वाला बोलो राम राम, बोलो अंदर वाला सबई राम, जोर सा बोलो 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 बोलो। एक राधिका के संग राजे, श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी। एक राधिका के संग राजे, एक जानकी संग विराजे गोविंद। एक राधिका के संग राजे, एक राधिका के संग राजे, एक जानकी संग विराजे। एक राधिका के संग राजे, एक जानकी संग विराजे। एक राधिका के संग राजे, एक जानकी संग विराजे। एक राधिका के संग राजे, एक जानकी संग विराजे। दोनों सुख के सागर हैं, दोनों सुख के सागर हैं, और दोनों ही पूर्ण धाम। चाहे कृष्ण कहो या राम, जग में सुंदर है दो नाम। चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम बोलो दोनों हैं आनंद प्रकाशी, दोनों हैं घट घट के वासी। दोनों हैं आनंद प्रकाशी, दोनों हैं घट घट के। दोनों हैं आनंद प्रकाशी, दोनों हैं घट 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 के वासी। दोनों हैं आनंद प्रकाशी, दोनों हैं घट घट के वासी। बिंदु सदा हिंदू सदा हरि के भजन से मिलता है विश्राम। चाहे कृष्ण कहो या राम, जग में सुंदर है दो नाम। चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम, बोलो 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 राम राम, बोलो 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 श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। वो जग में सुंदर है दो नाम। चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम राम, बोलो श्याम श्याम
रामचंद्र की, राधावर कृष्ण चंद्र की। हाँ साथ संगत जी। सुनहु प्रिया मेरे वचन, कहो कथा सत भाए। पतित पुनि संग लग तरें आत्म राय। सदगुरु चवंता की हजार गालन जी एक गाल की पतित पुनीत संग लग रहे। असां संतन जो संग क्यों, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। बस इहा ॻाल्हि एतिरी यादि रखो, सभिनि ज्ञाननि जो सार इन में अचियो कि दोस्ती यारी करणी आहे त बनवारीअ जे मित्रनि सां, प्रभु राधा रानीअ जे भक्तनि सां करणी आहे, सत्संगी गुरुमुखनि सां करणी आहे, सतगुरनि जे प्यारनि सां करणी आहे। बोलो भक्त वत्सल भगवान की, श्री कार्तिक महोत्सव की। सतगुरु नानक देव महाराजन जो पावन दिवस साईं कृष्णदास सभिनि असांजे तरफ़ों तव्हांखे गुरु नानक जयंती जी अनंत अनंत वाधायूं। शाम जो वरी हे भजन जी फरमाइश भी आई आहे, नैनन में नंदलाल। समय घटा सुबुह जो, सभु फरमाइश असां शाम जो ही गाईंदासीं साथ संगत जी। ऐं सुभाणे भोग साहब जो ॾींहुं आहे। ईअं थो लॻे कि कल झाड़ू पियो लॻे, अरे भाई छाजी सफ़ाई थी हले, ई सुभाणे खां कार्तिक कथा आरंभ थींदी हा न। हाणे सुभाणे ॾींहुं अची वियो, जंहिंजो आरंभ थींदो आहे उनजो विश्राम बि थींदो आहे। लेकिन हे त कार्तिक जा 15 ॾींहं आहिनि, भगवान जो भजन त बिल्कुलु हलंदो रहंदो, हलंदो रहंदो, हलंदो रहंदो। सृष्टि न हूंदी तॾहिं बि हलंदो रहंदो, सृष्टि पैदा थींदी वरी हलंदो, सदा हलंदो। त सुभाणे जो विशेष समय, सुभाणे भोग साहब अथव, अधु घंटो कथा वधीक थींदी। ऐं समय जो ध्यानु रखिजो। वैसे 11 बजे भोग पाईंदासीं, विच में ब्रेक कंदासीं, लेकिन जेको रस हले तो चवनि था हलंदो रहे। त सुभाणे सुबुह जो ई 6 खां 8 जीअं हलंदो आहे ऐं भोग साहब थी वेंदो, ऐं 8:30 बजे प्रभु जो महाप्रसाद तव्हां स्वीकार कजो, ठीकु आहे। मतां कोई 9 बजे अचनि भैया, हा 9 बजे त पाठ शुरू थींदो, 10 बजे भोग, न न न, इन ई टाइम ते सुभाणे संदेश सभिनि खे ॾिजो कि 6 खां 8 बसि अधु घंटो वधीक कीर्तन बि थींदो, भक्ति बि थींदी, ठीकु 8:30 बजे प्रसाद वितरण आरंभ थी वेंदो। बोलो वृंदावन। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्, मा कश्चित् दुःख भाग भवेत्। सुभाणे शाम जो भी विशेष लाभ जी ॻाल्हि, कमलेश भैया मंगतानी, जिनके घर न्याणी निमाणी जो विवाह है, उन उपलक्ष्य में हा न वरी शाम जो भी 6 खां 8 सत्य कोन में माफ़ कजो, उनके निवास में सत्संग भक्ति जो आनंद। अॼु रायपुर में बाबा जन जा 2 कीर्तन अथव, हिकिड़ो हिते थी वियो 6 खां 8, ॿियो श्री कृष्ण धाम रायपुर में भोग साहब, वरी शाम जो अमृत वेले वारनि उन्हनि जो सत्संग कीर्तन शाम जो रखियो आहे 6 से 8। त आशीर्वाद ॾिजो, भक्ति जो खूब रस वरसे, भगवान जी कृपा थे। अचो मिली करे मंगलाचरण। वसंती रहंदी जी फरमाइश सुभाणे गाईंदासीं, ठीक। केशवो राम नारायण कृष्ण दामोदर श्री वासुदेव हरे, श्रीधरो माधरो गोपिका वल्लभो, जानकी नायको श्री रामचंद्र ले बजो, राम नाम तारको राम कृष्ण वासुदेव, भगत मुकत तारको जानकी मनोहरा, सर्वलोक नायको शंकराज कर्म नाम पुण्य नाम कीर्तनाम, भावे गज रघुनाथ जसो, सुने जो नर और नार, इनके सगल मनोरथ आप सिद्ध करे प्रभु राय, सिद्ध करे प्रभु राय, तिनके सगल मनोरथ
कथा सुने जो नर और नार होवे गज रघुनाथ जसो वार वार वर मागो हर्ष देव श्री रंग सत सरोजन बायने हर भगत सदा सत्संग ओम जले विष्णु तले विष्णु विष्णु पर्वत मस्तके हरि ज्वाल माला कुलय विष्णु सर्व विष्णुमयो जगत जय गोविंद जय गोपाल केशव माधव दीन दयाल हरे नारायण गोविंदे भज रामा कृष्ण गोविंदे हरे गोविंदे परमानंदे जय गोविंद जय जय रामा नांगर नवल किशोर मनोहर शोभ्या सुंदर हे श्यामा अच्युत हे पार ब्रह्म अवनाशी अगनाश हे पूरन हे सर्व में दुख भंजन गुणता हे संगी हे निरंकार हे निर्गुण सब टेक हे गोविंद हे गुण निधान जाके सदा वे हे अपरंपर हर हरे है भी हो वनहार हे संता के सदा संग मेरे आधारों हे आधार ठाकुर हम दासरो मैं निर्गुण गुण नहीं कोई गुरु नानक दीजे नामदान राखो ये परो सुधारा और लक्ष्मी पापी कौम भी होई संत समागम हर कथा तुलसी दुर्लभ दो एक घड़ी आधी घड़ी आधे के पुण्य आध संतन से ते गोष्ठी कटे कोट अपराध लेके कबौ न छूटिए खिन खिन भूलन हार बक्षण हारा बक्ष ले गुरु नानक पार उतार बाबा बक्षण हारा बक्ष ले गुरु नानक पार बोलो गुरु नानक देव की बाबा धनुराम साहिब की बाबा आनंद राम साहिब की सदगुरुदेव बाबा भगत राम साहिब की